खे सलाम सलाम सुन, मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरनी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में हाज़िर आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक आहियो, ख़ैरियत सां हूंदो ऐं ख़ैरियत सां आहियो त पोइ दिलि सां दुआ कयूं था अल्लाह पाक तव्हांखे ख़ैर ख़ैरियत सां रखे, तव्हांजे रिज़्क़ में वाधारो आणे, तव्हांखे ख़ुशहाली नसीब करे, तव्हांखे कामरानी नसीब करे, बिखूं तव्हांजूं जिते बि वञनि उते तव्हांखे सोभ मिले, तव्हां सोभारा थियो। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, जिते बि का तव्हांखे अहिड़ी क़ुवत मिलियल आहे, का अहिड़ी ताक़त मिलियल आहे जो तव्हां ॿियनि माण्हुनि खां थोरा मथबर आहियो, त ॿेली एतिरो ज़रूरु सोचिजो त तव्हां सिर्फ़ु माण्हुनि जा मथबर आहियो, पाण खे हरू भरू ख़ुदा न सम्झिजो। असां कॾहिं कॾहिं ईअं सोचींदा आहियूं न, अहिड़ा माण्हू खोड़ मां ॾिठा आहिनि जिन खे अख़्तियार मिली वेंदो आहे, जॾहिं टोटली अख़्तियार उन्हनि वटि हूंदो आहे त पोइ हू ख़ुदा जा अख़्तियार विसारे छॾींदा आहिनि त उन वटि बि के अख़्तियार आहिनि, उहो बि कुझु करे सघे थो, कुझु छा घणो कुझु करे सघे थो न, पर पाण बि विसारे छॾींदा आहियूं। पाण पंहिंजे अख़्तियारनि में एॾो त मगन थी वेंदा आहियूं, चवंदा आहियूं त असीं सभु कुझु आहियूं, असीं हिन दुनिया ते कुझु बि करे सघूं था। अहिड़ा खोड़ माण्हू मूं ॾिठा आहिनि जेके अचानक किरी पवंदा आहिनि, अचानक माना उथल पुथल अहिड़ी थी वेंदी आहे जो अचानक हीअं माना लखपतीअ मां कखुपती, ऐं कई माण्हू अहिड़ा बि ॾिठा आहिनि जेके कखुपतीअ मां लखपती थी विया। हीअ जेका ॿाहुनि वारी वाट आहे न, हीअ मोहबत जी वाट आहे, हीअ प्यार जी वाट आहे, हीअ ख़ूबसूरत वाट आहे। हिन वाट ते जेकी हलिया न, हीअ ॿाहुनि वारी वाट आहे। दिलि में मुनाफ़िक़त न हुजे, नेक नियती हुजे, ज़हन में को ख़लल न हुजे, त उहे माण्हू सदाईं अॻु भरा रहिया आहिनि, उहे सदाईं मथु भरा रहिया आहिनि। कल्ह मूं हिकिड़ी ॻाल्हि कई हुई, जंहिंखां पोइ खोड़ सारनि माण्हू मूंखे मैसेजिस कया। उहा ॻाल्हि इहा हुई त असां जीए चवणु छॾे ॾियूं त जीए फलाणो, बसि पाण खे पाण जेको आहे सो सेटिंग करे पंहिंजी ज़िंदगीअ जी, पाण खे जीअण जे लाइ, पंहिंजे जीअण लाइ, बचनि जे लाइ पाण खे पतोड़णो आहे। बाक़ी जेकी जिन जे लाइ असीं नारा हणंदा आहियूं त साईं जीए, पोतार जीए, फलाणो जीए, त उहे असांजे कंहिं मक़सद में या कंहिं कम में कोन था अचनि त पोइ कहिड़ो फ़ाइदो अहिड़ा नारा हणण जा। अॼु वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कयूं था, हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त पोस्ट बि मूं ॾिठी हुई ऐं ॾाढी ज़बरदस्त हुई, टची हुई, ऐं उहा बि इन सिलसिले जी कड़ी हुई। उहा इहा आहे ॻाल्हि त असां हाणे पंहिंजो तब्दीली वारो जेको रस्तो आहे उहो सही तरीक़े सां पाण वठी हलूं। पाण खे तब्दीली अंदर में आणणी पवंदी, सोचनि में आणणी पवंदी, ख़्यालनि में आणणी पवंदी। सभई मुंहिंजा क़ाबिल एतिराम आहिनि, जेकी बि असांजा वॾा आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, सैयद आहिनि, पीर आहिनि, मीर आहिनि, सरदार आहिनि, भोतार आहिनि, उन सभिनी खां पहिरियां अॻुवाट माज़रत ही ॿाहुनि वारी वाट आहे। सो ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे जेतिरो मान असां ॾियणो चाहियूं था ओतिरो ई ॾियो, हद खां वधीक उन्हनि खे मान न ॾियो। असां वटि को अहिड़ो अची वेंदो आहे न त पोइ असां उनखे सफ़ा ईअं गर्व वठी वेंदा आहियूं, आक समेत उन्हनि खे मटाईंदो, बाबा मुर्शिद आहे, मुर्शिद खे पंहिंजे अदब दर्जे में रखो त महिरबानी थींदी। छो त उहे इहे जेके ॻाल्हियूं आहिनि न असां जेकी ग़ुलामी वारियूं, इहे ग़ुलामी में शुमार आहे। इहा ॻाल्हि असांजी ज़हनी ग़ुलामी आहे, इहा दिली ग़ुलामी आहे। इन्हनि ग़ुलामियुनि खां जेकॾहिं पाण निकिरूं त इन्हनि खे हरू भरू मथे चाढ़िजे ऐं हरू भरू इन्हनि खे एतिरो मान ॾिजे, अचनि, ख़ुशि थियनि, खिलनि, मिलनि, भाकुर पाइनि। असीं उहा क़ौम छो थियूं जो साईंअ खे मथे सोफ़े ते विहारियूं, पाण उनजे क़दमनि में वेठा हुजूं ऐं साईं अचे असां सां ताज़ियत करण जे लाइ बि, त असां उन जी मतिलबु निगरानीअ में, उन जी सरपरस्तीअ में ईअं सम्झूं असां उन जी शफ़क़त में वेठा आहियूं, हेठि वेठा आहियूं। अहिड़ा खोड़ मां बुज़ुर्ग ॾिठा आहिनि, अछी ॾाढ़ीअ वारा नौजवान वॾेरनि जे हेठां मतिलबु सोफ़नि ते वॾेरा वेठा आहिनि, हू हेठि वेठा आहिनि, अछी ॾाढ़ीअ वारा पटकनि वारा, ऐं उन्हनि खे हया बि कोन्ह थो थिए वॾेरनि खे, अहिड़नि खे नौजवाननि खे जेके ऑक्सफोर्ड मां पढ़ी आया आहिनि, जेकी मथनि वॾियुनि यूनिवर्सिटियुनि मां पढ़ी आया आहिनि, त बाबा माण्हू कीअं ॾिजे, दिलि में जाइ कीअं ॾिजे। शायदि उहे ई चाहिनि था, इहो ई सोचनि था, जेकॾहिं इहे हेठि वेठा हूंदा, सदाईं असांजे हेठि हूंदा, जॾहिं मद मुक़ाबिल थी वेंदा त पोइ मसइला क्रिएट थींदा। सो इन्हनि मसइलनि मां निकिरण जे लाइ इहो ई आहे त हथु जेको मिलाए थो उनखे हथु ॾियो, उनखे निविड़ी ऐं झुकी करे इहो कॉन्सेप्ट पाण खे ख़तमु करिणो पवंदो। हाणे इहा ॻाल्हि पाण खे ख़तमु करणी पवंदी। पाण हाणे उहो जेकॾहिं को ऑफिसर जेको असां सां मिलंदो आहे कंहिं ऑफिस वारे वर्क दौरान, कमु छॾे करे असांजी ख़ातिर तवाज़ा कंदो आहे, असां मिलंदो आहे, मानी टिकी खाराईंदो आहे, पोइ असां चवंदा आहियूं ॾाढो भलो ऑफिसर आहे। छाजो भलो ऑफिसर आहे इहो? पंहिंजे ऑफिस वारे टाइम ते कम जी चोरी करे हुन असांखे टाइम ॾिनो। ऑफिसर त भलो उहो न चए त बाबा असांखे हिन वक़्तु ऑफिस जो टाइम आहे, असां तव्हां सां पोइ मिली सघूं था कचहरीअ जे लाइ, असां उनखे भलो चवंदा आहियूं जेको कमु कंदो आहे उनखे भलो न चवंदा आहियूं। असां माफ़ु कजो, ई सभिनी खां अॼु माज़रत बि पहिरियां करे छॾियां थो, असां वटि जेकी कंहिं कम जा न आहिनि, नाकारा माण्हू आहिनि, जेकी जिन जा कुंद ज़हन आहे, जिन वटि को ख़्यालु न आहे, जिन वटि को वियन न आहे, जंहिं वटि का सोच न आहे, असां उन्हनि खे बि कामरेड चवंदा आहियूं। असां उन्हनि खे बि ईअं चवंदा आहियूं
जेको ॼटु हुजे चाहिल हुजे उनखे उस्ताद चवंदा आहियूं, उस्ताद बाबा ख़ुशि आहियो, छा जा उस्ताद बाबा। असां जेको कंहिं महल ते कमु न अचे, असांजे लाइ जेको खॾु खोटिरे, असांजे लाइ जेको परेशानियुनि जो बाहिस हुजे, असां उनखे मोतबर ऐं कंधार चवंदा आहियूं, यार मुड़ुसु माण्हू आहे, कहिड़े मुड़ुसु माण्हू, छा माना इहे लक़ब छो था ॾियूंसीं, छाजे करे असां इहे लक़ब ॾींदा आहियूं। सो इन लक़बनि खां थोरी इन ख़िताबनि खां थोरो पाण परे थी अचूं, जेको पाण आहियूं न पाण ई सभु कुझु आहियूं, जेको जीअं मिलंदो उन सां उहो मिलो, हथु हथ सां मिलायो, अखि अखि सां मिलायो, दिलि दिलि सां मिलायो, कुल्लो कुल्ले सां मिलायो। यार हीअ जेको झुक झुकां इन्हनि शयुनि खे छॾियो, झुकिजे रुॻो अलाह जे आॾो। जॾहिं तव्हां नमाज़ पढ़ंदा आहियो, जॾहिं तव्हां सजदो ॾींदा आहियो, उन वक़्तु झुकिजे, उहो ई आहे मालिक ख़ालिक, उहो ई आहे, कंहिंखां टिड़णी का ज़रूरत न आहे, को मीर पीर वॾेरो तव्हांखे को घरऊं कोन थो खाराए। हक़ीक़त बि अथव, तव्हां जेको कुझु कयो था पाण ई कयो था, तव्हांजी स्ट्रगल आहे, तव्हांजी महिनत आहे। तव्हां जेकॾहिं कंहिंजो कमु बि कयो था त वर्क था कयो न उनजी, उहो पंहिंजो तव्हां पंहिंजो जेको आहे सो पघर वायो आहे, तंहिंजे करे तव्हांखे को उहिदो मिलियो आहे, तंहिंजे करे तव्हांखे का नौकिरी मिली आहे। सो चवण जो मक़सदु इहो आहे त हरू भरू जेका आहे साईं, जेका ग़ुलामी आहे न, उन खां पाण खे निकिरणो पवंदो ऐं पाण खे अॻिते वधिणो पवंदो। रोज़ानी जीजल अख़बार पाण पढ़ंदा आहियूं ऐं अॼु डायरेक्टर साहिबु चयो आहे त इंट्रो थोरो शार्ट कजो, उनजे हुकुम जी तामील था कयूं ऐं रोज़ानी जीजल अख़बार पहिरियों ई पढ़ूं था। रोज़ानी जीजल अख़बार कराची, हैदराबाद ऐं सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे। हिन अख़बार जो चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिबु आहे। हिन अख़बार जा सिफ़ा 8 हूंदा आहिनि, क़ीमत हिन अख़बार जी 30 रुपया आहे। अख़बार लीड ख़बर अॼु इमरान ख़ान जे हवाले सां छापी आहे ऐं उहा इहा आहे त अफ़गानिस्तान सां जेकी वास्ता आहिनि उहे असांखे बहितर करणा पवंदा। इमरान ख़ान साहिबु इहो चवणु आहे। तफ़सीली डिटेल जेका सुर्खी आहे उहा तव्हांखे आउं पढ़ी ॿुधायां थो। लिखियलु आहे त अफ़गानिस्तान सां फिटायोसीं त वरी दहशतगर्दी वर चढ़ी वेंदासीं। तालिबान वटि अमरीकी हथियार आहिनि, केपी पुलिस नथी विड़ी सघे, इमरान ख़ान जो इहो चवणु आहे। मुल्क में दहशतगर्दीअ जो वाधू करणु हुकूमती बेदानी आहे। मतिलबु ख़ान साहिबु असांखे बि टिॼारे छॾियो आहे, सभिनी खे टिॼारे छॾियो अथई, ईअं फिटाइजो न। इन खां सवाइ शर्जील मेमून साहिब जो बयानु आयो आहे त सिंध में फ्लोर्स मिल्स लाइ कणिक कोटा वधाइण जो ऐलान, दुकाननि ते 2 ॾींहंनि अंदरि 95 रुपया किलो विकिरो थींदो। अजीब ॻाल्हि आहे, पहिरियां 65 चयूं ऐं 65 जॾहिं किलो अटो हुयो या हिन जो जेको सरकारी ऐलान हो 65 रुपए जो, जॾहिं 65 रुपए जो हिननि ऐलान कयो त 150 रुपए में किलो मिली रहियो, हाणे 95 रुपए जो ऐलान कयो त हाणे घणे मिलंदो, ॻाल्हि सम्झ में नथी अचे। सो बहरहाल कल्ह वरी हिकिड़ो मश्किरी वारो बयानु हिकिड़ो ॿियो बि साम्हूं आयो हुयो त जेके अमीर माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे 95 रुपए मिलंदो, ग़रीबनि खे 65 रुपए मिलंदो किलो। अजीब क़िस्म जा बयान बि ईंदा आहिनि, पोइ ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। जीअं अॻु में चयूं त पेट्रोल जेको आहे महांगो आहे, मोटरसाइकिल वारनि खे सस्तो मिलंदो, कंहिंखे ई न मिलियो। चऊं स्पेशल कार्ड ठाहींदासीं, अलाए छा कंदासीं, अजीब माना प्लैनिंग आहे, अजीब सोच आहे, कीअं था हुकूमतूं हलाइनि, ॻाल्हि सम्झ में नथी अचे असांखे। इन खां सवाइ अॼोकी अख़बार में परवेज़ इलाही जो बयानु आहे त शरीफ़ ॿाहिरि 2 नंबरी जा माहिर आहिनि, इमरान ख़ान जहिड़ो सचो अॻुवान पाकिस्तान खे ॿीहर न मिलंदो, परवेज़ इलाही जो इहो चवणु आहे। इन खां सवाइ सखर वेझो पुलिस मुक़ाबिलो, किरोड़ इनाम रखियलु वारी अब्दुल रसूल भुट्टो ऐं सुहेल मीरानी मारिजी विया ऐं उम्मे रुबाब जे 3 भातियुनि जो क़तल जो फ़ैसिलो महफ़ूज़ जारी जेको आहे सो कयो वियो आहे। महफ़ूज़ फ़ैसिलो SHO करीम चांडो केस में शामिलु कयो वियो आहे। इन खां सवाइ अॼोकी अख़बार में शोबिस पेज ते जेके निगाह विझूं था, ॾिसूं त शोबिस ते अॼु छा छा छपियो आहे। शोबिस पेज में अॼु इहो आहे त शाहरुख़ ख़ान जी पठान जे ट्रेलर सोशल मीडिया ते धूम मचाए छॾी। यूट्यूब ते फिल्म पठान जो ट्रेलर 9 कलाकनि में 10 मिलियन माण्हुनि ॾिसी वरितो आहे। भारतीय मीडिया जो इहो चवणु आहे। यशराज चोपड़ा जे बैनर हेठि फिल्म जो ट्रेलर कुझु कलाकनि में करोड़ माण्हुनि ॾिसी वरितो ऐं हिरेतक रोशन शादी जूं तयारियूं शुरू करे छॾियूं। अदाकार 49 सालगिरह मल्हाई, हिरेतक संगतियाणीअ सां पंहिंजी शादी कंदो ऐं सुपर हीरो हिरेतक जे ख़ानदान सबा आज़ाद खे क़बूल करे वरितो आहे। रिपोर्ट में इहो चयो वियो आहे शादी तक़रीब में संदन वेझा माइट ऐं कुझु दोस्त शिरकत कंदा। माना हीअ अदाकार 49 सालनि जो आहे, माना हिकिड़ो साल खुटियलु आहे 50 सालनि मां, 49 सालनि में हीअ शादी थो करे। सो बहरहाल भारतीय स्टार आहे, उनजी मर्ज़ी आहे, कॾहिं बि करे उनजी ज़ाती ज़िंदगी आहे। इन खां सवाइ खोड़ सारियूं ख़बरूं अख़बार जी ज़ीनत आहिनि। भारत श्रीलंका खे 67 रन्स सां शिकस्त जो मज़ो चकाए छॾियो। क्रिकेट जी ख़बर बि आहे अॼोकी अख़बार में, ख़बरूं खोड़ सारियूं आहिनि, क्रिकेट जूं, ज़राअत जूं, नेशनल इंटरनेशनल। तव्हां सभई ख़बरूं पढ़ो ऐं ख़बरुनि पढ़ण जे लाइ रोज़ानी जीजल अख़बार तव्हां वेझे आकर खां वठी छॾियो या वरी बुक कराए छॾियो। रोज़ तव्हांजे दुकान सैलून सराए ते रोज़ानी जीजल अख़बार पहुची वेंदी। अॼु मौसम में मां ॾाढा ज़बरदस्त हूंदा असांजे प्रोग्राम में, कचरियुनि सां काराइती हूंदी। हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, पहिरियां मोटी था अचूं। असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे वलीकार चऊं था, ख़ुशामदी, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांजे प्रोग्राम में
इंट्रेस्ट वठो था, असांजे प्रोग्राम खे ॾिसो था, फीडबैक ॾियो था, तव्हांजा लख थोरा आहिनि। मौज़ महिमान पहुची चुका आहिनि। ॿिए ब्रेक में डायरेक्टली उन जो तारीफ़ आऊं कराईंदो आहियां, वधीक पंहिंजी लॿाड़ पंहिंजी ट्राड़ पंहिंजी तक न कंदो आहियां, छो त घणो ॻाल्हाइण बि सही न आहे। सो कॾहिं कॾहिं किथे किथे चुप रहिजी वञिजे, ऐं चुप रहण सां बि वॾो मज़ो अथव, सची ॻाल्हि इहा आहे। ऐं जेकॾहिं को अकुल वारो माण्हू अचे, असांखां वधीक पाण जॾहिं सम्झूं था त उन्हनि जी ॻाल्हि ॿुधिजे ऐं उन्हनि खां ॼाण वठिजे। असां वटि हूअं ई ॾाढा सुठा महिमान ईंदा आहिनि जेकी पंहिंजी पंहिंजी किर्त में, पंहिंजे कम में, पंहिंजे शोबे में, पंहिंजी फील्ड में वॾा माहिर हूंदा आहिनि। उन्हनि खां पंहिंजी फील्ड जे बारे में असां ॼाण हासिलु कंदा आहियूं, ऐं असां ॼाण हासिलु करे वरी पोइ जेका असां में ॻाल्हि पहुची वेंदी आहे त पोइ तव्हां ताईं पोइ डिलीवर कंदा आहियूं कॾहिं कॾहिं। सो अहिड़नि माण्हुनि सां मिलणु घुरिजे, कचहरियूं करणु घुरिजनि। असां हिन प्रोग्राम जी मार्फत अहिड़नि ई माण्हुनि सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदा आहियूं। अॼु मौज़ महिमान पहुची चुका आहिनि। पहिरियों जेको महिमान आहे उहो वकील आहे हाई कोर्ट जो। वकालत ते ॻाल्हाईंदासीं, क़ानूनी सलाहूं, क़ानूनी मशवरा जेकॾहिं तव्हां बि वठणु चाहियो था, सो बि फ्री में। सो अॼुकल्ह वकील चवनि था त जेका सलाह जी फीस आहे उहा बि वठनि था, मशवरे जी बि फीस वठनि था। सो हिते असांजे प्रोग्राम में को बि मसइलो आहे तव्हांजो त उहो तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे ॿुधाइजो असांखे। असांजो वकील दोस्त उन मसइले खे हैंडल कंदो, बल्कि ॿुधाईंदो तव्हांखे त हिन जो हल छा आहे, किथे वञणु घुरिजे, छा करणु घुरिजे, या कंहिंसां मिलणु घुरिजे। सो हुन वकील दोस्त खे असीं भलेकार चऊं था। दिलीप कुमार मंगलाणी असां सां गॾु आहे। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीकु ठाक। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। ॿियो जेको दोस्त आहे उहो ॾाढो ज़बरदस्त अॼुकल्ह जे ज़माने में काराइतो डॉक्टर आहे। डॉक्टर त हूअं ई काराए त कम जा डॉक्टर हूंदा आहिनि, पर हिन डॉक्टर जो वरी कमु निरालो आहे। हीउ डॉक्टर सोचे थो माण्हुनि जे लाइ, हीउ डॉक्टर लोचे थो माण्हुनि जे लाइ। हिन डॉक्टर खे ग़रीबनि जो दर्द आहे, हिन डॉक्टर वटि ग़रीबनि जी परेशानी हिन जे अंदर में आहे। त हीउ जेको समाज आहे, या हीउ जेको मुआशिरो आहे, या हीउ जेका सोसाइटी आहे, या अॼुकल्ह जेको कार वहिंवार आहे, जिते गुरबत आहे, बेरोज़गारी आहे, महांगाई आहे, जिते ॿिनि वेलनि जी मानी खाइणु मसइलो थी वियो आहे, उते माण्हू पंहिंजो इलाजु कीअं कराईंदा? डॉक्टरनि जूं ॻरियूं फ़ियूं आहिनि। डॉक्टरनि वटि वञो त 50 टेस्टूं लिखी था ॾियनि, हीअ टेस्ट बि कराइजांइ, हीअ टेस्ट बि कराइजांइ, पोइ हिन नतीजे ते पहुचंदासीं तोखे बीमारी आख़िर आहे कहिड़ी। पहिरियां डॉक्टर त ॾिसी करे ॿुधाए छॾींदा हुआ त भाउ तोखे हे मर्ज़ु आहे। हाणे डॉक्टर पोइ हथु विझंदा आहिनि, पहिरियां टेस्टूं करायो साईं। पोइ हर टेस्ट जी जेका आहे सा जेका रक़म आहे, जेका फ़ी आहे, उनजी तव्हांखे ख़बर आहे। अलाह न करे तव्हांजो कॾहिं अहिड़ो को वास्तो कंहिं हॉस्पिटल में, कंहिं अहिड़ी ॾहण हॉस्पिटल में पवे जिते रुॻो ख़र्चु ई ख़र्चु हुजे। पर हीउ डॉक्टर उनजे लाइ हिकिड़ो कार्ड बि हिन ठाहियो आहे, जेको ग़रीब मुस्तहिक माण्हू आहिनि उहे जेकॾहिं उन वटि इलाजु कराईंदा आहिनि त पोइ उनखे उहो कार्ड ॾेई छॾींदो आहे। ऐं उन कार्ड जी माना ॻाल्हि ख़ासियत इहा आहे त उहो कार्ड जॾहिं बि उते शो कराइबो आहे, ॾेखारिबो आहे, त पोइ उनजी रिआयत मिली वेंदी आहे उनखे, बल्कि उन जूं फीसूं माफ़ु थी वेंदियूं आहिनि, या घटि कंसेक्शन में उहो कमु थी वेंदो आहे, टेस्टूं ख़ासि तौर ते। सो असां गॾु उहो डॉक्टर मौजूदु आहे, उनखे बि तव्हांजे साम्हूं आणियूं था। टी वी स्क्रीन तव्हांखे नज़र ईंदो। पाण जेको आहे सो सोनोलॉजिस्ट आहे ऐं फिज़िशियन आहे, ऐं अल्ट्रासाउंड ट्रेनर बि आहे। उनखे ट्रेन कंदो आहे त अल्ट्रासाउंड खे कीअं एक्टिव कजे, रखिजे, कीअं उनखे हलाइजे। सो असां भलीकार चऊं था डॉक्टर सैयद वसीम हाशिम साहब असां गॾु आहे। सर कैसे हैं? ठीक है सर, थैंक यू, बहुत शुक्रिया जी। आप प्रोग्राम में आए। सुठा कलाम ॿुधाइण जे लाइ फ़नकार घुराईंदा आहियूं। अॼु बि ॾाढो भलो फ़नकार आहे। सो उन फ़नकार खे वसीम भलीकार चऊं था। रहमतुल्लाह लाशारी हुन जो नाम आहे। लाशारी साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। कुर्ब जा क़दम भरे उस्ताद बादल राई साहब खे भलीकार चऊं था। सिंध जो नाले वारो मौसीकार फ़नकार असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदो आहे, घर जो भाती आहे, पुराणो असांजो साथी आहे। साईं सभु ख़ैरु आहे? मज़े में आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अॼु तव्हांखे बाक़ाइदा ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियूं था। जी जी जी। ऐं उस्ताद मोहम्मद अली साहब अॼु असां गॾु आहे, ऐं ॾाढो ज़बरदस्त ढोलक खे वॼाईंदो आहे ऐं वॼाईंदो आहे साईं बाक़ाइदा। सो अॼु हुन सां बि आलीअ वाली पाण ईअं परे खां थियूं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में आहियो। तो डॉक्टर साहब ये मैंने इंट्रो बताया कि आजकल के ज़माने में इतनी सारी सहूलियात, ये कैसे ख्याल आया, क्यों ख्याल आया? भाई कमाने का आजकल रिवाज हो गया है, भाई इतनी महंगाई हो गई है, हर कोई कहता है मेरे पास पैसे आए बटोरूं पैसे। डॉक्टर तो ऐसे ही कर रहे हैं भाई। डॉक्टर की मिसाल आजकल ये कहते हैं कि भाई डॉक्टर और कसाई में कोई फ़र्क ही नहीं है। तो आपने ये क्या नया स्टाइल, नया अंदाज़, ये कौमी खिदमत का जज्बा, क्या कहते हैं, दर्द दिल के लिए पैदा किया इंसान को। ये बात हम भूल जाते हैं। सही बात है। तो इंसानियत की खिदमत जो है ना, दैट इज़ द प्रायोरिटी। और ख़ुसूसी तौर पे जो डॉक्टर हैं, जो प्रोफेशन हमारा है, सही बात है, तो इसमें जो है ना आपके लिए जो है दीन दुनिया दोनों है। सही बात है। आपकी समझ होनी चाहिए सही कि आप क्या चाहिए। सही। पैसे आपको उतने ही मिलेंगे जितना अल्लाह ताला ने आपके नसीब में लिखा है। सही। ना उससे एक पैसा कम मिलेगा आपको, ना एक पैसा ज़्यादा मिलेगा। सही बात है। अब उस पैसे को हमने हासिल कैसे करना है, सही। वो अल्लाह ताला ने हमें अशरफुल मखलूक़ात बनाया है। सही। अल्लाह ने कहा वो तुम चूज़ करो कैसे लेना चाहोगे। जायज़ मांगोगे हम जायज़ देंगे, नाजायज़ मांगोगे नाजायज़ मिलेगा। तो मिलेगा उतना ही। सही।
तो ये बात बड़े बचपन से मेरे दिमाग में बैठी कहते हैं नसीब की बात है भाई, वो तो कहते हैं दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम। मैं सिंपल सी बात है ना कि ठीक है, मैं एक प्रोफेशनली एक डॉक्टर हूँ, फिजिशियन हूँ, और मेरा जो डोमेन है, जो मेरी फील्ड है, वो बहुत कॉमन डिजीज़ हमारी सोसाइटी में है, जिगर, गुर्दा, मैदा। सही। ये तीनों मेरी जो है ना मतलब डोमेन मेरा, जी हाँ, इसी पे ही हम काम कर रहे हैं फ्रॉम लास्ट 33 ईयर्स। सही। 33 साल हो गया, 35 साल हो गया MBBS किए हुए मुझे अल्हम्दुलिल्लाह, और तकरीबन 33 ईयर्स से जो है ना मैं अल्ट्रासाउंड कर रहा हूँ। सही से। और इन सारी बातों पे बाद में आते हैं। सबसे पहले मुझे ये बताएं कि जिगर इंसानी मतलब वजूद में कितनी अहमियत का हामिल है, क्योंकि कहते हैं भाई ये मेरे जिगर का टुकड़ा है, इतना ही खास है क्या जिगर? देखिए जिगर जो है ना, इसको हम मेडिकली हम कहते हैं कि इट इज़ अ लेबॉर्ट्री ऑफ द ह्यूमन बॉडी। अच्छा। ये एक लेबॉर्ट्री ह्यूमन बॉडी का, इस पर बहुत सारे काम ये कर रहा होता है। अच्छा। सबसे बड़ा काम जो जिगर का होता है ना, वो ये होता है स्टोरेज। अच्छा। हम लोग कार्बोहाइड्रेट, फैट और प्रोटीन, चर्बी और ये जो नशास्ता, ये सब जो हम लेते हैं, सही सही सही, तो इसका एक खजाना जो है ना हमारे जिगर में सेफ रहता है। अच्छा। बुरे वक्त के लिए। अच्छा, बुरे वक्त के लिए? जी जी। सही सही। खुदा न खास्ता फंस की अल्लाह ना करे, आजकल के जो दौर है, किसी सेठ को उठा के ले गया, कमरे में बंद कर दिया, 3 दिन तक पलट के पूछा ही नहीं। सही सही। और पीछे उनके नवाज मुज़ाकरात कर रहे हैं जी रैंसम लेने के लिए, तो वो तो हो गया। मतलब 3-4 दिन तक बगैर खाए पिए रह सकता है वो जिगर का? हाँ, ग्रेजुअली डाउन होगा ना। तो पहले जो कार्बोहाइड्रेट है वो उसके यूटिलाइज होंगे। सही सही। उसके बाद कार्बोहाइड्रेट के बाद उसके जो फैट का रिजर्व है वो यूज़ होगा। अच्छा। उसके बाद उसका प्रोटीन यूज़ होगा। अच्छा। जो हमारे मसल्स हैं वो। अच्छा। तो आपने देखा होगा अक्सर अथोपिया वगैरह की जो जहाँ कहत पड़ जाता है, सही तो कुछ तस्वीरें आप देखते हैं कि अरे वो तो बिल्कुल सिर्फ आंख और हड्डियां नजर आ रही, गोश्त तो है नहीं, वो सब यूटिलाइज हो गया। अच्छा अच्छा। सही। और उसके बाद फिर तो खत्म। सही सही बात है। तो फिर तो लाइफ इज एंड। तो जिगर को सेव करना हमें हमारा अवलीन फर्ज है। तो इसका मतलब ये हुआ कि ऊंट में बड़ा ही जिगर होता है क्या? वो भी रिजर्व रखता है मेरे ख्याल से, सुना था। पानी का रिजर्व रखता है। वो भी खुराक अपनी रिजर्व रखता है। मैंने पढ़ा था कहीं पर कि वो चबाता रहता है फिर वो। हाँ है, कुदरत का निज़ाम है। तो अल्लाह ताला ने जिगर, और जिगर का फिर और बहुत सारे फंक्शन है। अब जैसे जिगर जो है ना वो खून भी बनाता है। अच्छा। जिगर जो है ना जो सबसे बड़ा काम है जिसको हम कहते हैं डिटॉक्सिफिकेशन। अच्छा। बहुत सारी चीज़ हम ले रहे हैं जो जहर है। अक्सर आपने देखा होगा दवाइयों में भी लिखा होता है। अच्छा, हेपेटाइटिस में भी जिगर इफेक्ट होता है। हाँ, जिगर तो पॉइजन लिखा होता है दवा में। सही सही। लेकिन वो दवा हम खा रहे होते हैं लेकिन हमें कुछ फर्क नहीं पड़ता, क्योंकि उसका जो जहरीलापन है ना वो जिगर ही उसको न्यूट्रलाइज कर देता है। अच्छा, बहुत सारी फूड आइटम हम ले रहे हैं, खास करके फूड कलर, इन सब में ये टॉक्सिन्स हैं, ये जहर है। सही सही बात। लेकिन हमें कुछ बहुत सारे ड्रिंक्स हम ले रहे हैं वो जहर है। सही। लेकिन वो जिगर का सबसे दूसरा अहम काम है डिटॉक्सिफिकेशन। अच्छा। जहरीलापन को ख़त्म कर देना। अच्छा। बहुत सारे हम इनहेल कर रहे हैं, उसमें जो है ना कार्बन मोनोऑक्साइड है, बहुत सारी चीज़ें हैं, उसको ख़त्म कर देता है वो। सही। तो इसी तरीके से जो है ना ये हमारे सेव करता है। और जो सबसे अहम काम है जिगर में, एक चीज़ होता है जिसको हम कहते हैं ब्लीडिंग एंड क्लॉटिंग फैक्टर। सही सही। तो ब्लीडिंग फैक्टर की वजह से वो खून जो है उसको वो लिक्विड फॉर्म में रहने देता है। अच्छा। लेकिन क्लॉटिंग फैक्टर जो होता है वो खून को जमा देता है। अच्छा। तो वो भी जिगर बनाता है और वो ब्लड में होता है एक लेवल उसका, लेकिन वो इनएक्टिव होता है। जब किसी को चोट लग जाता, खुदा न खास्ता एक्सीडेंट हो गया और जब खून निकल गया जिसम से, खराश आ गया, चोट आ गया, तो जब एयर के साथ कांटेक्ट आ गया ब्लड का, तो फिर वो एक्टिवेट हो जाता है। अच्छा। और फिर आपने देखा होगा थोड़ी देर दबा के रखो तो खून जम जाता है और वो तो क्लॉटिंग फैक्टर वो भी यही बनाता है लिवर। अच्छा। तो आपने सुना होगा कि जिन लोगों के जिगर ख़राब हो जाते हैं हेपेटाइटिस की वजह से, तो उनको नाक से, मुंह से, गम से, हर जगह से ब्लीडिंग शुरू हो जाती है। अच्छा अच्छा। क्योंकि जिगर ख़राब हो गया तो ब्लीडिंग एंड क्लॉटिंग फैक्टर डिरेंज हो गया। सही सही सही। मतलब ये लीवर प्रॉब्लम है अगर नाक से खून ज़्यादा आ रहा है तो। सही बात। हर इंसान को चाहिए कि जो है ना अपना साल में एक दफ़ा अपना फुल अल्ट्रासाउंड कराया करे। सही सही। उससे बहुत सारी चीज़ें, हम ऐसी मेडिकल स्क्रीनिंग बहुत गाँव गोठों में जा कर के हम करते हैं फ्री। जो है ना 300-400 पेशेंट हम लोग फ्री देखते हैं। सही सही। क्योंकि मेरा इंस्टीट्यूट भी है, मैं ट्रेनिंग भी देता हूँ, तो मैं अपनी टीम पूरी लेके जाता हूँ। सही। तो बहुत से लोगों को पता ही नहीं है
उनका जिगर ख़राब हो रहा है, उनको पता ही नहीं है, हम उनको हाईलाइट कर देते भाई इलाज करो। सही। बहुत से लोगों का गुर्दे ख़राब हो रहे हैं, पता ही नहीं, आखिरी स्टेज में पता चल रहा है। हाँ, जब पता लगता है तो पानी गुजर चुका होता है। सही बात है। तो हम इनिशियल स्टेज में स्क्रीन आउट करते हैं। तो मेरा ये एक मैसेज है तमाम लोगों को कि वो कम से कम भी साल में एक दफ़ा कहीं भी जा करके अपना पूरा अल्ट्रासाउंड करवाएं, अपनी सारी ट्यूनिंग वगैरह करवा लें। मस्ट है, मस्ट है, मस्ट है, मस्ट है। चलें जी, आपसे मज़ीद बात होगी इंशाल्लाह। सो असां सां गॾु दिलीप कुमार साहब आहे। सो दिलीप कुमार साहब, साईं ॻाल्हि कई त मां हिननि शयुनि जो स्पेशलिस्ट आहियां। तव्हां कहिड़े कम सां लॻियल आहियो, कहिड़ी शइ ते महारत आहे, गिरफ़्त आहे, छा जा वकील आहियो? सर मां जेको कमु कंदो आहियां उहो सिविल ते मोस्टली, हा सिविल कंदा आहियूं। अच्छा। सिविल में माना जीअं तव्हां या प्रॉपर्टी जा केस थी विया, सही, फैमिली केस थी विया, अच्छा, इहे थी विया। उन खां गॾोगॾु जीअं स्पेशल्स कोर्ट आहिनि, कस्टम कोर्ट, बैंकिंग कोर्ट, उन्हनि जा बि केस। सही सही। फैमिली जेकी प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे माना अॼुकल्ह जेके को वकील हल करे थो, तव्हां सम्झो थो जजो नाणो उन्हनि वटि आहे। अॼुकल्ह फैमिली मैटर्स वधी विया आहिनि। फैमिली मैटर्स वधीक आहिनि। छा था सम्झो, कहिड़ा मैटर्स वधीक आहिनि अॼुकल्ह? तलाकुनि खां अलावा, तलाक त पहिरीं ॻाल्हि आहे, तलाक थिए थी पई, उहा माना कॉमन थी वई आहे अॼुकल्ह। इन खां सवाइ ॿियो कहिड़ो मसइलो घणो हाईलाइट थिए थो? फैमिली माना छाजे करे डिस्टर्ब आहे? माण्हू छो था विढ़नि पाण में? कुझु फैमिलीज़ आहिनि उहे पाण में नथियूं रहणु चाहिनि, माना हस्बैंड वाइफ नथा रहणु चाहिनि। पोइ हू जेका आहे, चाहे औरत आहे त उहा मेंटेनेंस जो सूट फाइल करे थी कोर्ट में, त मूंखे जेको आहे इहो मेंटेनेंस ॾिनो वञे, मां हिन सां गॾु नथी रहणु चाहियां, लेकिन उहो मतिलबु तलाक बि नथी वठे। अच्छा, मेंटेनेंस जो सूट फाइल करे थी। अच्छा, ईअं बि थी सघे थो? हा, ईअं बि थी सघे, माना अलॻि थी करे माना जेको आहे सो हुन खां ख़र्चु वठी सघिजे थो। बिल्कुलु। उहो कॾहिं कॾहिं म्यूचुअल अंडरस्टैंडिंग सां ई थींदो आहे। ज़ाल मुड़ुसु चवंदा आहिनि बाबा तूं मूंसां नथी रहणु चाहे, ठीकु आहे, पर लेकिन पंहिंजो रिश्तो आहे। अच्छा, माना गॾु रहूं कोन था? गॾु रहूं कोन था, मूंखे तूं ख़र्चो भले ॾे। उहो मेंटेनेंस लेकिन घर वारी हुनजी हूंदी या हू मुंहिंजजो मुड़ुसु हूंदो। अजीब दौर अची वियो आहे, ज़ाल मुड़ुसु भली गॾु न रहनि पर ख़र्चु खपे। साईं, ख़र्चु खपे। ख़र्च खां इनकार न आहे। बिल्कुलु। हुन में इहे प्रॉब्लम्स अचनि थियूं। जेकॾहिं हाउस वाइफ आहे त उहा वीचारी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हुनखे त ज़रूरत आहे न। सही ॻाल्हि आहे। घर कीअं हलाए? सही। पंहिंजे वालदेन जे घर वेठी आहे त एतिरो बर्डन वालदेन बि बर्दाश्त नथा करे सघनि। सही सही। वालदेन बि खाराईंदा पीआरींदा, इख़लाक़नि उहो जेको असांजो सिस्टम आहे ॾींदा, लेकिन हू पाण बि त सोचींदी मां हाणे मैरिड आहियां। इहा ॻाल्हि सोची नथी त मुड़ुसु अलॻि इन ई करे थो रहे त जीअं ख़र्चु बचे, ख़र्चु न ॾियणो पए। वरी जेकॾहिं रहे थो अलॻि तॾहिं बि ख़र्चु ॾियणो पवंदो, पोइ गॾु रहे न, पोइ हिन खां बहितर इहो आहे। पोइ बाक़ी छा? मुंहिंजो इहो ई पर्सनल मतिलबु सलाह मशवरो इहो हूंदो आहे। सही। कोशिशि कंदा आहियूं त ॿिनि ॼणनि खे ठाहियूं, ॿिनि ख़ानदान खे ठाहियूं। सही। टुटे न। सही सही सही। पोइ हिन विच में तव्हांखे चवंदा आहिनि त तव्हां ॾाढा सुठा वकील आहियो, तव्हां भला वकील आहियो, घटि में घटि एतिरो त ख़्यालु कयो था फीस वग़ैरह जो उगाइण जे चकर में माण्हू केस वठी छॾींदा आहिनि पहिरियां, मां छिके रखंदुमि तुंहिंजे मुड़ुस खे बाक़ाइदा। न सर, मां बाक़ाइदा कानून जे कटड़े में आणींदा त टेंशन न वठिजांइ। न सर, मां मोस्टली जेके केस विढ़िया नी उहो कोशिशि इहा कई आहे त उन में रिकंसिलेशन करे उन्हनि खे जेको आहे न पाण में कंप्रोमाइज़ कराए। अच्छा, जीअं फैमिली खे जोड़े छॾूं। सही सही। पहिरियों केस छाजो विढ़ियो यादि आहे? कहिड़ो हुयो जंहिंमें तव्हांखे सक्सेस मिली? पहिरियां कामयाबी मिली या पहिरियां माना हार थी वई? न, अल्लाह जी महिरबानी सां मूं पहिरियों सर केस जेको विढ़ियो हुयो उहो मूं विढ़ियो हुयो बैंकिंग कोड जो विढ़ियो हुयो। अच्छा। हा, कंहिं लोन जे हवाले सां हुयो। सही सही सही। उहो उते उहो असां सोबारा थियो? उहो अल्लाह जी महिरबानी सोबारा। मुंहिंजी इनरोलमेंट 2010 जी आहे। अच्छा। 2010 खां मां हिते जेको आहे फील्ड में आहियां। मां तक़रीबन 13 साल तव्हांखे थी विया? हा, 13 साल। कीअं था सम्झो भला वकालत जो शुबो चङो आहे? सर, बीइंग एडवोकेट या नौजवाननि खे सलाह ॾींदो त अचनि? बिल्कुलु सर, हिन फील्ड में बिल्कुलु अचणु खपे। छाकाणि त अॼुकल्ह त जेका फील्ड आई आहे, जेको असांजो दौरु हले थो, मुआशिरो हले थो, असांखे इलाज जी ॼाण हुजे। हिते जेके असांजा दोस्त आहिनि, ॼाण पई जॻह ते रोज़ी रोटी जो मसइलो ॿुधायो। हा, उन सां गॾो गॾु रोज़ी रोटी बि के वकील त वॾियुनि गाॾियुनि में सुठियुनि में अचनि था, के अञा ताईं बसुनि में स्टाफ में बीठा हूंदा आहिनि। माना फ़र्क़ु ॿुधायो, चकर छा आहे? पंहिंजो नसीब आहे। हा, लेकिन कोशिशि घणा वकील थी विया आहिनि, माना घणी ट्रेग थी वई आहे हाणे। मेजॉरिटी त थी वई आहे, लेकिन क्वालिटी हुजे, मतिलबु आहे त माण्हू सुठा हुजनि, क्वालिफाइड हुजनि, पंहिंजे क्लाइंट खे, जीअं साईं डॉक्टर साहब ॿुधायो त पंहिंजे पेशेंट खे फ़ाइदो ॾियऊं। असां चवंदा आहियूं त पंहिंजे क्लाइंट खे जेको फ़ाइदो ॾियऊं जेतिरो थी सघे। सही। उनजो मसइलो जेको आहे उनखे हल कयूं, बजाए जे गिंजराइण जे, बजाए जो हुनजे। छाकाणि त असां वटि थींदी आहे सभु शइ अची करे टेबल टॉक। सही। कोर्ट हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जिते ॿई धुरियूं गॾु थींदियूं आहिनि। उन में इहो ई चवंदा आहियूं आई विल सी यू इन द कोर्ट। सही। इहो ई मतिलबु हूंदो आहे, आप भी वहाँ आना, मैं भी वहाँ आ जाऊंगा, वहाँ देख लेंगे कोर्ट में। त उते अचण खां पोइ माण्हुनि जा मसइला हक़ीक़तूं पोइ ख़बर पवंदियूं आहिनि। सही सही। इन ते पाण अञा कचहरी डिटेल में कयूं था। असां लाशारी साहिबु गॾु आहे, ॾाढो ज़बरदस्त ॻाए थो। सो ॿुधो मूं बि कोन्हे रहमतुल्लाह साहिब खे, हाणे डायरेक्ट था ॿुधूं। माना तव्हां बि ॿुधो, मां बि ॿुधां थो। रहमतुल्लाह लाशारी साहिब सां गॾु आहे। साईं छा था ॿुधायो पहिरियां? पहिरियों कसीदो ॿुधाईंदो बाबा। अलिफ अलागा मीम मोहम्मद ऐन अली, अलिफ अलागा मीम मोहम्मद ऐन अली, सीन
शीन शिरकवा देती फिर का सैयद सिवा लाहिरी का गली अलिफ अलावा मीम मोहम्मद ऐन अली अलिफ अलावा तन में अलिया मुझे मन में बिया अली तन में अलिया मुझे मन में बिया अली बाग बहारा जिंदगी मुझी छो जो इमाम बा मुझो अली अलिफ अलावा मीम मोहम्मद ऐन अली अलिफ अलावा कई नौकरी शाह भिटारी कलंदर को जहीं भी कई नौकरी शाह भिटारी कलंदर को हुन जे दर खां सब कंहिंखे शफ़ा शरफ़ मिली अलिफ अलावा मीम मोहम्मद ऐन अली अलिफ अलावा भी हुकूमत थियो हाज़िर आहे प्रेमी एहसान भी हुकूमत थियो हाज़िर आहे दुनिया के छॾे ज़माने मां लॾे आयो जमाली आहे गली अलिफ अलावा मीम मोहम्मद ऐन अली अलिफ अलावा मीम मोहम्मद ऐन अली शीन शिरकवा देती फिर का सैयद सिवा नारी का गली अलिफ अलावा मीम मोहम्मद ऐन अली अलिफ अलावा वाह नी वाह सो ॾाढो सुठो अंदाज़ ऐं आवाज़ु ॿुधोसीं हिते पाण हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक था वठूं मोटी ईंदासीं त पोइ कचहरी खे कंटिन्यू रखूं था गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था वरी महिरबानी तव्हांजी तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया ऐं मौज़ मेहमान असां गॾु आहिनि डॉक्टर साहब ये कार्ड के हवाले से मुझे थोड़ा सा बता दें ये कौन ये कार्ड ले सकता है ये सहूलियात किसको मुयसर हैं किस तरह से मिल सकती हैं ये कार्ड जो डेवलप किया मैंने तो इस कार्ड के पीछे ऑब्जेक्ट हमारा ये कि आपको भी पता है आजकल का जो दौर है सही हर आदमी कितना परेशान है सही एक मिडिल क्लास भी बहुत परेशान है अगर डॉक्टर लिखता है ये टेस्ट करा लो या अल्ट्रासाउंड करा लो वो कहता है छोड़ो यार आप भी दवा दे दो सही बात है अवॉइड करता है उसकी वजह से उसके प्रॉब्लम बढ़ रहे होते हैं सही तो मेरी ये अल्हम्दुलिल्लाह मेरा सेटअप मरीर काला बोर्ड मेन रोड पे ही है नेशनल हाईवे पे और मेरे पास अल्ट्रासाउंड का पूरा सेटअप है कलर डॉपलर है हार्ट का इकोकार्डियोग्राफी है मेरे पास फिर उसके बाद रूटीन के सारे अल्ट्रासाउंड हमारे पास फैसिलिटी है सारे लैब की फैसिलिटी अल्हम्दुलिल्लाह सारे अल्ट्रासाउंड सारी टेस्टें आपके पास हुए सर अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह उसके बाद लैब का पूरा रेंज है हमारे पास जो पीसीआर सबसे बड़ा टेस्ट होता है वहाँ से लेके एक छोटा ब्लड शुगर तक सारे टेस्ट हमारे लैब में होते हैं और अल्हम्दुलिल्लाह किसी भी बड़े लैब से आप अगर कंपेयर करें जो हम वक्तन फ़वक्तन कंपेयर करते रहते हैं एक ब्लड हमने लिया अपना ही ब्लड लिया अपने लैब से भी कराया जाके उसको किसी बड़े लैब से भी कराया हम जो है ना कैलिब्रेशन कहते हैं तो हम वो करते रहते हैं कि हमारा रिजल्ट में उनके रिजल्ट में कितना फ़र्क है तो अल्हम्दुलिल्लाह हार्डली जो है ना
19-20 का भी फ़र्क होता है कभी, क्योंकि अब दौर बदल गया है। सही सही। अब दौर ये है कि जो है ना, जो काम कर रहा है वो किड्स केमिकल और मिशनरी कर रही है। सही सही बात है। वो पुराना दौर था जिसमें पैथोलॉजिस्ट किया करता था, सही सही सही, बायोकेमिस्ट किया करता था। सही सही। हाँ, तो हर के अपना अपना कैलिबर से अपना अपना वो। आजकल तो मशीन ही कर रही है सारा आजकल काम। मशीन कर रही है, जो मशीन उनके पास है वो मशीन हमारे पास है। फ़र्क इतना है कि हमारे पास उतना बड़ा नाम नहीं है। सही सही बात है, सही बात है। इतना फ़र्क है। और उसमें जो चार्जेस का डिफरेंस है वो समझे कि 300% ज़्यादा है। सही बात है। अच्छा, ये चार्जेस का भी प्रॉब्लम होता है। ये होता है कि जिनकी फ़ी बड़ी होती है ना, लोग जाते भी वहीं पर ही हैं, उनका एतमाद ये हो जाता है कि भाई ये सही करेंगे इलाज। लेकिन ये एतमाद ग्रेजुअली नफ्सियाती कोई मसला है, टूट रहा है ये एतमाद। ठीक है ना, ठीक है, वो एक साइको है, हमारे मेंटालिटी है लोगों का कि नहीं जी बड़े जगह पे जाओ वहाँ ये होगा, लेकिन वहाँ से भी अक्सर जो है ना बेचारे मार खा कर के आते हैं। सही सही। लेकिन ये है कि जो रिज़ल्ट है अल्हम्दुलिल्लाह वो, तो मेरा जैसे कि नॉर्मली एक होल एब्डोमेन अल्ट्रासाउंड में जब करता हूँ किसी का भी, तो मेरे रूटीन के चार्जेस है 2000 रुपीज़। अच्छा, रूटीन में, ठीक है ना। लेकिन यही जो है ना अल्ट्रासाउंड मैं अपने कार्ड होल्डर्स को सिर्फ 600 में करके देता हूँ। अच्छा, 300 इस कार्ड का जो मैंने डेवलप किया है, जिसके पास भी ये कार्ड है ना, सही, तो कार्ड वालों के लिए जो ओपीडी फीस है वो ओनली 300 है। अच्छा, और जो कंसल्टेंट भी मेरे पास बैठते हैं, कार्डियोलॉजिस्ट बैठती हैं, गायनेकोलॉजिस्ट बैठती है, पूरी क्लिनिक है मेरा। सही सही सही। तो उनकी फीस जिनकी 700, 800, 1000 तक फीस है, लेकिन वो कार्ड होल्डर्स को सिर्फ 400 रुपये में देखेंगे। अच्छा, मैंने उनको पाबंद किया हुआ है, क्योंकि मैं उन कंसल्टेंट से मैं कोई भी चार्ज नहीं लेता हूँ। अच्छा, तो पर इतनी सहूलियात हैं इस कार्ड की, तो हर कोई यही चाहेगा कि ये कार्ड मुझे भी मिल जाए। हाँ हाँ बिल्कुल, सबको दे रहे हैं क्या? बिल्कुल, क्या कोई आप क्राइटेरिया इसका नंबर है? देखें ना, इसका हर कार्ड पे एक नंबर है। सही बात है। ठीक है, दिस इज 4334 नंबर। सही सही। तो 4333 कार्ड मेरा अब तक जो है ना इतनी फैमिलियों में डिसबर्स हो चुका है। यानी इतनी फैमिली, जी जी जी, ये फैमिली थ्रू दिस कार्ड मेरे साथ जुड़ी हुई है। सही। अच्छा, ये कार्ड में जैसा मैंने बताया कि हर किस्म का रूटीन लेबोरेटरी टेस्ट वो ओनली 300। अब जैसे यूरिया है नॉर्मली 800 रुपये का होता है, या क्रिटिनिन है वो 1000 रुपये का होता है, लेकिन कार्ड वालों को सिर्फ 300 रुपया। अच्छा, ओनली। सही। उसके बाद जो स्पेशल टेस्ट है, पीसीआर हो गया या हार्मोन टेस्ट है, जिसमें कोई 10 रुपये नहीं छोड़ता है, उस पर भी हम कार्ड वालों को 30% डिस्काउंट दे रहे हैं। अच्छा। अब जैसे कलर डॉपलर अल्ट्रासाउंड स्पेशल में आता है, या हार्ट का इकोकार्डियोग्राफी स्पेशल में आता है। सही सही। तो उसमें भी हम 30% डिस्काउंट अपने कार्ड वालों को देते हैं। अच्छा। और ये कार्ड जो है ना 1 टाइम रजिस्ट्रेशन है खाली इसकी। अच्छा, वाह वाह। 250 रुपये एक दफ़ा हम लेते हैं। सही सही। कोई माह कोई इसकी नहीं, कोई नहीं, कोई सालाना फी नहीं है, कोई नहीं। अच्छा, तो ये कार्ड ये तो हेल्थ कार्ड से भी अच्छा हो गया वैसे। हाँ, ये कार्ड आपकी पूरी फैमिली इस्तेमाल करेंगे, भले आपकी फैमिली में 20 लोग क्यों ना हो। अच्छा, इट इज वैलिड फॉर द होल फैमिली। अच्छा, एक ही कार्ड में पूरी फैमिली आ सकते हैं? पूरी फैमिली आ सकती है। ये मेरा बेटा, ये बेटी, कार्ड एक के पास होगा। बिल्कुल। हम हर कार्ड में एक रजिस्ट्रेशन नंबर होता है। अच्छा। उस रजिस्ट्रेशन नंबर में जो हेड ऑफ द फैमिली, उसका शनाख्ती कार्ड, उसका मोबाइल नंबर हमारे पास डाटा एंट्री हम करते हैं। सही सही। और ये कार्ड जो है ना, ये नहीं कि आप साल बाद रिन्यू करो या 5 साल बाद इसको रिन्यू करो। सही। नहीं, ये लाइफ टाइम कार्ड है। वाह वाह। अगर आपने एक दफ़ा बनाया तो लाइफ टाइम 10 साल बाद भी अगर ये कार्ड लेकर आप आएंगे, हम आपको कार्ड के हिसाब से एंटरटेन करेंगे। वाह वाह वाह। तो ये हमारा एक प्रोजेक्ट है कि महंगाई के खिलाफ जिहाद। वाह वाह। तो हम जो कर सकते हैं अपने लोगों के लिए, सही, हम सबको चाहिए। सही। हर फील्ड में, सही, कि हम जो किसी के लिए कर सकते हैं वो करें। सही। अब आपने कहा था कि कैसे मैनेज करते हो, किस तरह करते हो। सही बात है। तो ये मैनेजमेंट भी, जी जी, ये मैनेज भी मैं बताऊं कि ये अल्हम्दुलिल्लाह मैं और अल्हम्दुलिल्लाह मेरी बड़ी फैमिली है। सही। हम फैमिली वाले मिल करके इस कार्ड के इस प्रोजेक्ट में कंट्रीब्यूट करते हैं। अच्छा। इसमें कोई डोनेशन का पैसा नहीं है। सही सही। इसमें कोई ज़कात का पैसा नहीं है इस कार्ड में, इसमें कोई खैरात का पैसा नहीं है। अच्छा, कार्ड की कीमत भी मुनासिब है, सिर्फ 250 रुपये वन टाइम। मेरे ख्याल से 250 का तो कार्ड बनता होगा ऑब्वियसली हमारे लिए बहुत। लेकिन यह है कि कार्ड बड़ा मतलब जबरदस्त बना हुआ है, लोग मुस्तफीद हो रहे हैं। सही। और आपने कहा जब आप किसी के लिए कुछ अच्छा करते हैं ना, तो अल्लाह ताला बहुत सारे रास्ते खोल देते हैं, आपको पता भी नहीं चलता। सही बात है। अब मैं जो है ना स्टेडियम के बराबर में मिड सिटी हॉस्पिटल है, जो आगा खान के टक्कर का भी नया खोल, तो मैं वहाँ भी बैठता हूँ। सही। वहाँ पर इसी अल्ट्रासाउंड का मुझे 6000 रुपये मिलते हैं। अच्छा, ठीक है ना। सही। हाँ। अब जो बगैर कार्ड वाले मेरे पास आते हैं, जो मुखैर हजरात है, वो 2000 रुपये दे रहे हैं। सही सही। मैं 600 में गरीब को ये करके दे रहा हूँ, यही अल्ट्रासाउंड। सही। उसी तवज्जो से, उसी रिपोर्टिंग के हिसाब से, उसी कंप्यूटराइज रिपोर्टिंग, उसी तरह
फिल्में के साथ दे रहा हूँ, सही, उसमें कोई कंप्रोमाइज़ नहीं है मेरा। अच्छा, वो मेरा और अल्लाह का मामला है। हम 600 में कर रहे हैं, हम खुद कर रहे हैं ना भाई, सही बात, लेकिन हम वहाँ डंडी थोड़ी मारेंगे, सही, वो तो मेरा प्रोफेशन है, और अगर हम प्रोफेशन के साथ डंडी मारेंगे सही, तो फिर तो आप कहीं के नहीं रहते ना। सही बात है। तो मकसद कहने का ये है। अब आपको मैं कॉस्टिंग की बात बता देता हूँ। देखिए, आपकी बड़ी कारामंद बातें हैं ना, मैं इसलिए इंटरप्ट भी नहीं कर रहा, बड़ी मुफीद बातें बता रहे हैं आप, और बड़ा मजा आ रहा है मुझे कि यार आजकल के ज़माने में ये भी सोच रहे हैं, कोई डॉक्टर सोच रहा है। ये शुरू से ही जो है ना एक नेचर है। और मैं बताऊं तो ये अल्ट्रासाउंड जब मैं कर रहा होता हूँ, ठीक है, 8 लाख 10 लाख की एक दफ़ा तो मशीन हमने ले ली, सही, वो हमारा कॉस्ट है, वो है हमारे वर्थ है हमारे लिए वो, ठीक है ना। लेकिन जब हम एक अल्ट्रासाउंड करते हैं ना, बहुत से लोग शायद मुझसे नाराज़ होंगे कि यार डॉक्टर वसीम ने ये कौन सी बात कर दी। मेरा रनिंग कॉस्ट जो हम 2000 ले रहे हैं वो 50 रुपया भी नहीं है मेरा। अच्छा जी, सही बात है। तो जो मुझे 2000 रुपया दे रहा है, तो उससे तो मैं 1950 रुपया कमा रहा हूँ ना भाई। सही बात है। रनिंग कॉस्ट तो मेरा सिर्फ 50 रुपया है। एक मरतबा मशीन ले ली थी बस, ठीक है, वो अपनी जगह है, आपका वर्थ है, स्टाफ है, ये वो अपनी जगह है। सही, लेकिन जो है ना, अगर 2000 के हिसाब से, अगर सच्ची बात है तो कास्ट नहीं है कोई, हकीकत है। देखिए ना, हम अगर किसी को फैसिलिटेट करेंगे तो अल्लाह ताला आपको फैसिलिटेट करता है। सही बात है। तो चलो ठीक है, अल्लाह ताला दूसरी जगह से मुझे कंपनसेट तो कर रहा है ना। सही बात। वही वाली बात मैं दोबारा दोहराऊंगा, जो नसीब में लिखा वो मिलेगा मुझे। अगर आज मैंने अगर जो है ना 5000 कमाना है तो 5000 मेरी जेब में आएगा। अब चाहे इन गरीबों के थ्रू आए, सही, चाहे कोई जो है ना बड़ा आ जाए उसके थ्रू आ जाए, सही, आना वही 6000 तो ही। ये टोटली डॉक्टर साहब ये खुद ही कर रहे हैं या कोई मुखैर हजरात भी ताउन कर रहे हैं? मेरी फैमिली, अच्छा, अल्हम्दुलिल्लाह, मेरे भाई बहन भांजा भांजी जो बाहर भी हैं वो मुझे सपोर्ट करते हैं। अच्छा, लेकिन जो है ना, हम कोई डोनेशन नहीं लेते। अच्छा, कोई हम खैरात का पैसा इस प्रोजेक्ट में नहीं लगाया हुआ है, सही, सही, कोई ज़कात का नहीं लगाया हुआ। हमने अपने सेटअप पे एक बॉक्स लगाया हुआ है। अच्छा, जो दोस्त अहबाब जो मिलने वाले, आप जैसे आ गए तो हम आपसे पैसे तो नहीं लेंगे। सही, सही। तो हम कहेंगे नहीं आप ऐसा करें, जो दिल चाहे आप उस डब्बे में डाल दें। अच्छा, लेकिन उस डब्बे में नीचे लिखा हुआ है नो ज़कात मनी। सही, 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 वो अगले का ज़र्फ है कितना डालना है। सही, सही बात। अब उस पैसे से जो जमा होता है तो बहरहाल हम अपनी डेली इनकम का भी एक अमाउंट उस डब्बे में डेली डालते हैं। चलें इस पर वज़ीर बात करेंगे। वकील साहब भी हमारे साथ हैं, जी, उनको भी थोड़ा टाइम दे दें। ऐसा ना हो कि केस कर दें हम पे कि भाई मुझे बुलाया और गुफ्तगू का मौका ही कम दिया, फिर हम दोनों कोर्ट की कचहरियों की हाजिरियां लगाते फिरेंगे। सही बात नहीं होगी। नहीं भला ये मज़ेदार ॻाल्हियूं, वरी तव्हां बि को मज़ो कयो था वकालत में, त कॾहिं ईअं बि थिए त बाबा को ग़रीब गुरबो ईअं फ्री में को कंहिंजो केस वठो था? सर बिल्कुलु वटि का शइ न आहे। असां वटि ईअं आहे त घर बि सड़ी वञे, चोरी पुनई थी वई, माण्हू पुनिया मरी विया, रहंदो पैसा उहो भरे वीचारो, मसलो आहे वॾो। न सर, वॉलंटरी जेको आहे उहो असां बि कमु करूं पिया। जीअं हाणे कोर्ट में माण्हू के अचनि था, उन्हनि वटि वकील कोन्हे ऐं ग़रीब आहिनि, अफोर्ड नथा करे सघनि सुठो वकील या महांगो वकील या इंसाफ़ लाइ बीठनि। असांजो पहिरियों मोटिव इहो हूंदो आहे त माण्हू खे इंसाफ़ कीअं वठी ॾियो। सही, इहो असांजे ज़मीर जो, जीअं डॉक्टर साहब चयो त असांजे ज़मीर जो इहो फ़ैसिलो आहे त असां हुनखे कीअं था हैंडल कयूं। सही, असां बि उन माण्हू खे जज करे त ॾिसूं यार हाणे फीस कोन भरे सघंदो, छो न हिनखे ख़ुदा ईअं इंसानियत जे नाते हिन जो केस विढ़ूं। ईअं काफ़ी केस वरिता बि आहिनि। अच्छा, हूअं त मां सम्झां थो त जेकॾहिं कंहिंजो वकील न हूंदो आहे या वकील न करे सघंदो आहे त पोइ कोर्ट बि हुनखे वकील पंहिंजो ॾींदी आहे। जी जी, ईअं हूंदो आहे। उहो सर प्रॉपर केस थींदा आहिनि, प्रॉपर केस थींदा आहिनि। उनखे जज साहिबु चवंदो आहे त कंहिं वकील खे चवंदो आहे साईं तव्हां इन जा वकील थियो, त पोइ वॉलंटरी वकील बीहंदा बि आहिनि। अच्छा, हा, ऐं ॿियो इहो आहे अहिड़ा वकील ॾिठा आहिनि कॾहिं कॾहिं इहे जेके हाज़िरियूं लॻंदियूं आहिनि न, जेसिताईं कोर्ट घुराए इहे छबर ते वेठा हूंदा आहिनि, आहते में वेठा हूंदा आहिनि अदालती, त पोइ वकील वञी हुन सां इलाही माण्हुनि सां मिलंदा आहिनि कि सुठा वकील बि हूंदा आहिनि, बाबा को ग़रीब गुरबा आहे त मां तव्हांजो केस वठां, मसइलो छा आहे। बिल्कुलु बिल्कुलु, पंहिंजनि माना जेको आहे न सो माण्हुनि जी ख़िदमत ईअं बि कनि था। इलाही वकील मूं ॾिठा आहिनि बिल्कुलु ईअं बि सर थींदो आहे। उते मुलाक़ातुनि ते पाण मुलाक़ातूं कनि था, उन खां पुछा कनि था, हाल वाल वठनि था, पोइ जेको सम्झे थो तव्हां हीउ केस विढ़ी सघंदा त विढ़नि बि था। वेटिंग एरिया में जेके माण्हू वेठा हूंदा आहिनि केसनि में ईंदा आहिनि, जंहिंजो वकील न हूंदो आहे, सही, पोइ असां जहिड़ा दोस्त जेके काफ़ी आहिनि उहे वेंदा आहिनि, उन्हनि सां मुलाक़ात बि कंदा आहिनि, पुछंदा बि आहिनि। पर छाकाणि त वरी करे इहो बि ॾिठो वेंदो आहे इन ज़ियातियात जो मसइलो या कंहिंजो पर्सनल मसइलो आहे, हुन में माना माण्हू इन्वॉल्व थी, त ॿी धुर वरी जेका आहे हू थी करे एतिराज़ थी करे। सही, त कोशिशि कंदा आहियूं असां पंहिंजे हुते कोर्ट जे अंदरि मौजूदु हूंदा आहियूं जुरिडिक्शन में, त माण्हू अची मिलंदा नी, अहिड़ो माण्हू सम्झंदा आहियूं, पोइ पाण में जेका टीम वर्क आहे असांजो उहो ॾिसी करे हुनखे चवंदा त हिनजो केस खणणु खपे। सही, सही। अच्छा, कॾहिं कॾहिं वरी ईअं बि माना मुल्की सूरत हाल खे पाण ॾिसूं था, पंहिंजे समाज खे ॾिसूं था ऐं मुआशरे में जेको वहे वापरे थो, कॾहिं कॾहिं ईअं दिलि पाण बि चवंदी आहे त हीअ यार हिन ते पाण केस करे वठां, पाण
मुरादो केस हिकिड़ो फाइल कजे सर हींअर मां त वकील जो इहो बि ज़िम्मो थिए थो त पंहिंजे मुआशरे खे बि सुधारिजे कॾहिं कॾहिं के उणियूं ॾिसूं था न पाण यार हिन ते त पाण कयूं यार कोई एक्शन पाण खणूं भला खणणु खपे जीअं हाणे अटे जो हिकिड़ो वॾो बहिरान आहे उनजी वॾी क़ीमत ऐं माण्हू ॾिसो त पूरे मुल्क में अफ़रा तफ़री मची पई आहे इन ते असां वकील दोस्तनि हाणे मां पंहिंजे नाले सां ई पर्सनल हिकिड़ी पिटीशन तयारु कई आहे अच्छा उहो फाइल कयूं था हैदराबाद में कुझु दोस्तनि पिटीशन फाइल कई आहे त हीअ असांजी बेसिक नीड आहे न अटो त हर माण्हू जे लाइ ज़रूरत आहे ऐं रोज़मर्रा जी शइ आहे इहो छो एतिरो महांगो ऐं असांखे लाइन में बीहणो थो पए जीअं हाणे हिकिड़ो वाक़ियो थी वियो त मीरपुर कोली जेको हुयो उहो वीचारो मुसलता ख़ान साहिबु हिकिड़ो कॉलम विया हुआ हुन लिखियो आहे त अटे जी पीउ में पहिरियों शहीद थींदड़ हिकिड़ो शख़्स माना कल्ह टियों ॾींहं खां वठी करे 2-3 माण्हू मरी पिया आहिनि बिल्कुलु बिल्कुलु मां जेका रश आहे हुन में इहो त इंसानियत ख़तमु थी वई आहे ईअं सम्झो त ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे असां बल्कि असां वकील बि असां ते ज़िम्मेवारी आहे हर इंसान जी असां त चाहियूं था जेके बि सिटीज़न आहिनि सुठा जेके सम्झनि था उहे ॿाहिरि अचनि उहो कोर्ट जो दरवाज़ो खड़काइनि असां पाण बि खड़कायूं था कोशिशि कयूं था हिन मिक़दार में जेतिरा मेजॉरिटी में माण्हू ईंदा ऐं कोर्ट खे असां पंहिंजी गवर्नमेंट खे फोर्स कंदासीं न एतिरो वधीक तॾहिं वॾो ज़िम्मो आहे न वकील जो बि वॾो ज़िम्मो आहे सहाफ़ी जो वॾो ज़िम्मो आहे अॼुकल्ह सहाफ़त बि थोरी हेॾे होॾे थी वई आहे हा ऐं सहाफ़त हक़ीक़ी माना में जेका पहिरियां हुई उहा कोन्हे का हाणे रिपोर्टिंग सही कोन थी थिए सहाफ़ी जो असुलु जेको मक़सदु हुजणु घुरिजे उहो इहो हुजणु घुरिजे त बाबा अॼुकल्ह जेका सहाफ़त आहे पहिरियां तव्हांखे इहो थो ॿुधायां अॼुकल्ह सहाफ़त उहा आहे जेका ईअं रिपोर्ट कंदी आहे त फलाणी जॻह ते फलाणो माण्हू मरी वियो इहा अॼुकल्ह जी रिपोर्टिंग आहे पर सहाफ़ी जो असुलु किरदारु आहे उहो इहो लिखे फलाणी जॻह ते माण्हू मरण वारो आहे निशान ॾेई करे छो थो मरे रीज़न छा आहे पहिरियां रिपोर्टिंग अहिड़ी हुजे त बाबा हिते वॾी जेका इन्वेस्टिगेशन थोरी सही थियणु खपे माना हिते वॾी जेको आहे सो ख़ुश्कसाली आहे कहत थी वई आहे फुक़दान थी वियो आहे माण्हू मरी वेंदा पहिरियां रिपोर्टिंग कजे माण्हू मरी विया इहा रिपोर्टिंग बहितर आहे त उहा कजे ईअं वकील बि जी सर पंहिंजी सोसाइटी में पंहिंजो जेकॾहिं किरदारु अदा करे ऐं कहिड़ा मामला ॾिसे थो त उन्हनि खे पाण हल करण जी कोशिशि करे जीअं न कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहियां त बाबा सुप्रीम कोर्ट सुओ मोटो वठी छॾियो ईअं वकील पाण वठनि यार त माना जज़्बो हुजे त बाबा मां थो विढ़ां भला बंदि कई खां भला इहो बि भलो सफ़ा केस उहो फ़र्ज़ु आहे असांखे असांजी डिग्री में इहे सभु शयूं माना थियल आहिनि त तव्हां पाण बि उन ते एक्शन वठो सही जेकॾहिं तव्हांखे को पिटिशनर नथो मिले त तव्हां इन पर्सन पाण बि बीहो एज़ अ वकील सही तव्हां बि बीह सघो था सही हिकिड़ो सुठो कलाम तव्हांखे ॿुधायूं था हीअ बि साईं पंहिंजो माना वकील अथव पंहिंजी जॻह ते बात वकील त आहे न इहो मां बि आहियां सो साईं हाणे तव्हां पाण ॻायो पाण असांखे हिकु सुठो कलाम ॿुधायो छो तो झेड़ा करियां हो झेड़न में रखियल छाहे अच प्यार कयूं प्यारा बिछोड़न में रखियल छाहे अच प्यार कयूं प्यारा बिछोड़न में रखियल छाहे छो तो झेड़ा करियां झेड़न में रखियल छाहे अच प्यार कयूं प्यारा बिछोड़न में रखियल छाहे अच प्यार कयूं प्यारा बिछोड़न में रखियल छाहे छो तो झेड़ा करियां हयातिया छो दूर रहूं प्यारा बटे ॾींहं हयातिया छो दूर रहूं प्यारा सदमन में सिकारे दिल छो मजबूर रहूं प्यारा सदमन में सिकारे दिल छो तो झेड़ा करी झेड़न में रखियल छाहे अच प्यार कयूं प्यारा बिछोड़न में रखियल छाहे अच प्यार कयूं प्यारा बिछोड़न में रखियल छाहे छो तो झेड़ा करी
खाली ये दुनिया फानिया दोहर को हथे खाली ये दुनिया फानिया वठ मज़ो मोहब्बत जो अल छा जिंदगानिया वठ मज़ो मोहब्बत जो अल छा जिंदगानिया छो तो झेड़ा झेड़ा करी झेड़न में रखियल छाहे अच प्यार कयूं प्यारा बिछोड़न में रखियल छाहे अच प्यार कयूं प्यारा बिछोड़न में रखियल छाहे छो तो झेड़ा झेड़ा करी मोहम्मद अली सोहना छड़ कावड़ गए तुरसण जब मोहम्मद अली सोहना छड़ कावड़ गए तुरसण मस्तो जी चए पर जी पो मठ जानी मोह जो चमन मस्तो जी चए पर जी पो वठ जानी मोह जो चमन छो तो झेड़ा झेड़ा करी झेड़न में रखियल छाहे अच प्यार कयूं प्यारा बिछोड़न में रखियल छाहे अच प्यार कयूं प्यारा बिछोड़न में रखियल छाहे छो तो झेड़ा झेड़ा करी नहीं वाह वाह सो झेड़ा वधी वेंदा आहिनि त पोइ ब्रेकअप थी वेंदो आहे पर पाण ब्रेकअप ॾिए था वञूं पाण सिर्फ़ु ख़ाली हिकिड़ो ब्रेक था वठूं मोटी था अचूं जल्दी असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे वलीकार चऊं था ऐं वलीकार चवण सां गॾो गॾु हींअर जेको लम्हो आहे उहो मुंहिंजे सुवाल जो न आहे उस्ताद बादल लाहीअ जे ज़हन में हिकिड़ो सुवालु आहे जेको आनियर पाण करणु चाहियूं था उस्ताद बादल साईं तव्हांजो हिकिड़ो सुवालु आहे जेको पुछणु चाहियो साईं खां हाँ साईं मूं साईं वकील साहब खां इहो मतिलबु पुछियो थिए त असां प्राइम मिनिस्टर लोन खयो असां 2014 जे 6 महीने में 14,85,000 रुपया हिननि असांखे ॾिना उनमें 1,65,000 रुपया हिननि असांखां इक्विटी बि वरिती अच्छा ठीकु आहे उन जे मथां हिननि जेको आहे सो छा कयो पहिरीं 37,600 कुझु रुपया उन्हनि किस्त शुरू कई अच्छा पोइ उहा हलंदे अॻिते पोइ नेठि हिननि असांखे 26,500 रुपए किस्त अञा उहा कंटिन्यू हले पई हाणे उन पैसनि में तक़रीबन तव्हां ईअं सम्झो त असां 19-20 लख रुपया पीआरए बि चुका आहियूं अच्छा त हाणे इन जो मतिलबु मां सिर्फ़ु इहो चाहियां थो हिकिड़ो मां न आहियां साफ़ु ज़ाहिर आहे इन में ॿिया बि माण्हू आहिनि अहिड़ा वीचारा त तव्हां वकील आहियो घटि में घटि असांखे तव्हां मशवरो ॾींदो या हिते आनियर जे कॾहिं को हिकिड़ी ॻाल्हि आहे कंहिंखे मतिलबु तव्हां असांखे रस्तो ॾींदो त उनमें बहितर इहो थींदो त असांखे बि आसानी थी पवंदी आहे वीचारा ॿिया जेके इहे लोड़ीनि पिया अञा ताईं त उन्हनि माण्हुनि खे बि आसानी थी पवंदी त इन जे लाइ करे लामल बैंकिंग कोड जो छा किरदारु आहे माण्हू खे बैंकिंग कोड में वञणु खपे को वकील करणु खपे या कोई इन रस्ते जो लाज़मी हाणे मूंखे ॿुधाए 14 लख या 15 लख 21-22 लख वधे थी पई छा माना तव्हांखे पहिरियां सभिनी शयुनि जी ख़बर न हुई पहिरीं असांखे ख़बर न हुई न असांखे ॿुधायूं कोन असांखे बाक़ाइदे एतिरे क़दुरु चयो वियो प्राइम मिनिस्टर लोन बाबा ही सरकारी पैसो आहे तव्हांखे माफ़ु थी वेंदो तव्हां खणो असीं न पोइ दरख़्वास्त हिकिड़ी सां ॾिनी थी बहाल थी वई ऐं थी पूरे पाकिस्तान में सिर्फ़ु 5,000 माण्हुनि जी उनमें मुजिब छोकिरे जो नालो अची वियो ठीकु आहे पोइ असां मना पे कईसीं न बाबा 1,65,000 रुपया इक्विटी तव्हां जमा करायो ऐं तव्हां लोन खणो पोइ ख़ैर असां खणी त वरितोसीं पंहिंजे हिसाब सां पर हाणे उनजो दंग को 21-22 लख रुपया ॾियणु हिकिड़ी 14,85,000 त असांजी इक्विटी अञा बि जमा आहे ऐं असां सां इहो सुवाल जो जवाबु जॾहिं आउं नेशनल बैंक बदीन में वियुसि उन्हनि खां मूं पुछियो त असांजी इक्विटी जेका तव्हां वटि जमा थियल आहे उन्हनि चयो इक्विटी तव्हांजी वई भई कहिड़े हिसाब सां वई उहा त असांजी डिपॉज़िट आहे न असां जमा कराई आहे उहा शइ त अॻियां पोयां नथी थी सघे इन जे लाइ करे असां इहो तव्हांखे अर्ज़ु कयूं था त हिन जो लामल बैंकिंग कोड जो छा किरदारु आहे इहो तव्हां घटि में घटि असांखे वाज़े करे ॿुधायो रुॻो आउं हिकिड़ो कोन आहियां
असां सां गॾु पूरे पाकिस्तान में ॿिया बि माण्हू वीचारा मुलौस आहिनि त उन्हनि खे को घस जीअण जो मिली पवंदो। सही सही बिल्कुलु सही। इहो प्राइम मिनिस्टर लोन बिल्कुलु माण्हुनि अवेल कयो, जीअं तव्हां ॿुधायो त सही ॻाल्हि आहे, त 5000 माण्हुनि खे मिलियो हुयो। जी हा। उन खां पोइ माण्हुनि वीचारनि किस्तूं भरंदा रहिया न, 37,000 समथिंग, वरी आहिस्ते आहिस्ते किस्त घटंदी रही। जी लेकिन हाणे हक़ीक़त इहा आहे, उहे किस्तूं जेके तव्हां पीआरियूं नी उहे सिर्फ़ु गॾु करे जेकॾहिं अमाउंट हाणे ॾिसो था त तव्हां प्रिंसिपल अमाउंट खां वधीक पैसा पीआरे छॾिया। 19-20 लख जे लॻभॻि असां पीआरे चुका आहियूं। 14 लख कुझु मिलिया हुया। हा, असांखे 14,85,000। तव्हां 19 लख पीआरे चुका आहियो। साईं 19 जे विच में पीआरे चुका आहियूं। 1,65,000 रुपया इक्विटी बि जमा आहे, अञा 26,000 रुपया महीनो किस्त असांजे मथां बीठी आहे। केॾा वञूं? व्याजनि खां कमु चढ़ी वियो, हिन खां भलो व्याज खणो आहे। उन व्याजनि खां खणूं, अञा बि चङो गवर्नमेंट जो व्याज नथो ख़तमु थियणु, वञूं कहिड़े पासे? न वरी व्याजी खणी करे वरी फ़ाइदो त व्याजी खे वरी थोरो माण्हू तैमाल बि कंदो आहे, न ॾींदो आहे छा कंदे। तंहिंखां पोइ असीं वरी ॿी ॻाल्हि हिकिड़ो ॾिसो न, तव्हां हिकिड़ो जीअं हींअर ॾिसो सिंध असांजी में तक़रीबन माना हिकिड़ो वॾो बुहरान आयो, ऐं तव्हां ईअं सम्झो असां फ़नकार माण्हू में ॿियो असांजो को कारोबार ई न आहे। हाणे फ़नकार माण्हू मूंखे ॿुधाए मुल्क ॿुॾा पिया आहिनि, हाणे माण्हू वीचारा पंहिंजा बचा पारीनि या असांखे फंक्शन ॾियनि, प्रोग्राम ॾियनि, त असां जेको आहे उहो 26,000 रुपया किस्त भरियो। हाणे छा हल आहे साईं? हल ॿुधायो। साईं जो हल इहो आहे त साईं वारनि खे जेको आहे, जेके बि इहे लोन वारा केस हूंदा नी, इहे बैंकिंग कोर्ट में दाख़िल थींदा आहिनि। अच्छा। बैंकिंग कोर्ट जेका आहे उहा डिवीज़नल लेवल ते थींदी आहे, हर डिवीज़न में। जीअं हैदराबाद डिवीज़न आहे त तव्हांखे रेंज उहा थी लॻे न, उन में तव्हां हिकिड़ो सूट फाइल थींदो आहे, सूट फॉर सेटलमेंट ऑफ अकाउंट। अच्छा साईं। ठीकु आहे। उहो अंडर सेक्शन जेको हुनजो आहे ऑर्डिनेंस 8 जे तहत थींदो आहे। अच्छा। उहो तव्हां उनखे जंहिं लोन खयो आहे उहो माना केस दाख़िल कंदड़ थींदो, प्लेंटिफ थींदो, डिफेंडेंट थींदी जंहिं बैंक मां खयो आहे, उहो तव्हां फाइल कंदो, उन में तव्हां सॼी हक़ीक़त लिखंदा। जी हा। लिखण खां पोइ बैंक वारा पंहिंजो जवाबु खणी ईंदा ऑर्डिनेंस 9 में न, त असां इन तहत हिननि खे लोन ॾिनो एतिरी। अच्छा, उन में तव्हां उनखां पुछंदा त असां जेतिरी लोन मतिलबु जमा करायो आहे बक़ाया तव्हांखे किस्तूं, उहे बि डिटेल असांखे ॾियो। उहे डिटेल तव्हां वटि खणी ईंदा कोर्ट में, ऐं उते कोर्ट खे ई पावर आहिनि त तव्हांजे लोन खे बिल्कुलु जेको तव्हां पेमेंट कई आहे त कोर्ट खे उहो पावर्स आहिनि त तव्हांखे सेटलमेंट करे ॾेई सघे थी। हाणे सिधो कमु माना पधरे पटान वधीक भरे चुका आहिनि। हा, माना ॻाल्हि माना गुड़ थी वई हिते बिल्कुलु ख़तमु थियल आहे ॼणो ॻाल्हि। त पर ऐं कोशिशि कयो तव्हां पाण में जेतिरा माण्हू गॾिजी करे 20, 50, 100, 150, 200 माण्हू गॾु थी करे हिकिड़ो केस फाइल कयो, हिकिड़े माण्हू खे अॻु में कयो, ऐं इंशाअल्लाह ताला मतिलबु तव्हां सम्झो असांजे बदीन डिस्ट्रिक्ट में टोटल 2-4 माण्हुनि जा नाला आहिनि। अच्छा। को ईअं बहरहाल ॻाल्हि इहा आहे त चङो त हिन बहाने ख़बर पई त 14 लख बि तो खयां हाणे। असांखे ख़बर ई न हुई त 14 लख खणी चुको आहे। असांखे ख़बर अॼु ॿुधायो अथई त चई मां 14 पुराणा खयां आहिनि न। हा न, वरी उनजो जेको असां भरे बि चुको आहे, उनखां वधीक भरे चुको आहे। साईं चवंदो हाणे मां जिंद छॾ रहियां। ॾाढो ॾुखियो कमु आहे। इहा जिंद सही न छुटंदी आहे, ऐं अक्सर सरकारी जेको बि कारोबार थींदो आहे, इहा लालच ऐं इहा माना जेका आहे ज़हन में ॻाल्हि हूंदी आहे त सरकार माफ़ु कंदी, पर पोइ वरी कॾहिं कॾहिं खफ़ो पइजी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं माफ़ी थियूं बि वियूं आहिनि, इलाही जेके पीलियूं टैक्सियूं आयूं अॼु ताईं हलाइनि था पिया माण्हू। पहिरीं क़िस्त में 1,65,000 इक्विटी ऐं 5-5.5 रुपया महीनो, साल खां पोइ वरी 1.5 साल खां पोइ वरी ॿी किस्त ॾिनो, उन में वरी 8,000 रुपया 8,500 रुपया महीनो, उहो बि 1.5 साल ते। 1.5 साल खां पोइ हुननि किस्त शुरू कई। अच्छा। हाणे तव्हां लॻायो त हिन में पैसा मतिलबु गवर्नमेंट वसूल करे वई आहे। सही सही। 2.5-3 साल जो उहो मार्कअप वठे पई, ऐं तंहिंखां पोइ वरी जेको आहे 21-22 लख उहा अलॻि फिल्म। माना असांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त गवर्नमेंट खे कुझु त रहम करणु खपे। हाणे उस्ताद ॿीहर कर्ज़ खणंदे, लोन खणंदे सो इहे कोर्टुनि जा मसइला घणा ईंदा हूंदा त पोइ इहे जेके आहिनि से गंभीर मसइला आहिनि। जीअं हाणे उस्ताद ॿुधायो, जेकॾहिं केस उस्ताद फाइल कंदो बैंकिंग कोर्ट में त इनशाला फ़ाइदो थींदो। हा, इहे तव्हांखे पैसा माफ़ थी सघंदा। ऐं हाणे वरी बैंक ते घणो ख़र्चु कंदो केस जो, इहो ॿुधाए छॾियो। उस्ताद हिन शो जे तहत मां उस्ताद का फीस चार्ज कोन कंदो, मां विढ़ण लाइ तयारु आहियां केस। पर इहो जेको चओ था न 100-150 माण्हू गॾु, त माना इहो उस्ताद इशारो 100-150 गॾु कयो त सभु माना फोड़ी करे वकील जा पैसा भरियो, इहो इशारो आहे। न साईं चयो त 2-3 माण्हू आहियूं बदीन में, बसि ॿिया माण्हू ई न आहिनि। 2-3 माण्हू पूरे पाकिस्तान में, पंजाब मां थियो आहे, बलूचिस्तान 5000 माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि, वरी पंजाब में जाम माण्हू ई 5000 आहिनि टोटल। बहरहाल ॻाल्हि वरी इहा बि आहे, तुंहिंजे लाइ ख़ुशनसीबी आहे त तूं माना ख़ुशनसीब माण्हू आहे, माना तुंहिंजी लॉटरी निकिरी सघे थी कंहिं टाइम में। माना लकी माण्हू आहे 5000 में बि तव्हांजो नालो सिलेक्ट थियो। माना हेॾी पूरी जेका आहे पाकिस्तान जी जेका आबादी आहे उन में 5000 माण्हू में तव्हांजो बि नालो अची वियो, माना वॾी ॻाल्हि आहे पंहिंजी जॻह ते। इन ॻाल्हि खे ॾिसी लोन भरींदा रहो। साईं घणो भरे चुको आहे न। साईं चवंदो हाणे ख़ुशनसीबी ॻाल्हि आहे, माना लकी माण्हू आहे, 5000 में नालो आयो आहे।
तो मैंने निकाल कि नज़र में रखी करे रुको बस भरी तो रहे ये अपनी जगह से बड़ी गाला। अच्छा डॉक्टर साहब की तरफ बढ़ते हैं। डॉक्टर साहब ये जो कार्ड आप इशू कर रहे हैं ये सबके लिए है या गरीब के लिए है सिर्फ? देखिए हम ये नहीं देखते कि कोई कार्ड बनाने आ रहा है कि वो पराठों से उतर के आ रहा है, वो यही बात कि या वो W18 से उतर के आ रहा है। सही सही। जो आएगा हमारे डेस्क पे जी हमने कार्ड बनाना है, शनाख्ती कार्ड की कॉपी दो या नंबर दो। मतलब वो बता रहा है कि मुस्तहिक हूँ तो भाई बनाना है। मैं ये पूछता ही नहीं है, वो उसका दीन-ईमान जानता है। अच्छा अच्छा। हमने ये अपने ऊपर जिम्मेदारी लिया ही नहीं है, ना ही हमने कोई प्रोफार्मा बनाया है। सही सही। आप सीधे हमारे डेस्क पर आएँ, काउंटर पे आएँ, देखिए जी हमने हेल्थ कार्ड बनाना है। सही। ठीक है जी, शनाख्ती कार्ड नंबर दें, शनाख्ती कार्ड नंबर नोट हो जाएगा, मोबाइल नंबर नोट हो जाएगा और उसके बाद जो है ना ये कार्ड आपको मिल जाएगा। इस कार्ड पे जो रजिस्ट्रेशन नंबर है। अच्छा ये कब तक मिल जाएगा प्रोसेस? उसकी हैंड टू हैंड। अच्छा ये पूरा कार्ड वो मशीन भी आपके पास ही है क्या? उसी वक्त नहीं, ये हम ये नंबर सीरियल नंबर डला हुआ है ना कार्ड में। सही। तो सीरियल नंबर के अब जैसे 4334 नंबर ये है, तो ये जैसी कोई आएगा हमारे काउंटर पे तो ये कार्ड इस नंबर पे उसका डाटा एंट्री हो जाएगा, ये कार्ड उसको दे देंगे। इस पे रजिस्ट्रेशन नंबर है ना कार्ड पे। अच्छा अच्छा। तो वो रजिस्ट्रेशन नंबर से हम फिर उसको पहले से ही कार्ड बनाए हुए हैं आपके पास? रजिस्ट्रेशन नंबर लगे हुए हैं तो वो बस आपको सिर्फ वो अपनी फाइल में लिखना है? हाँ, हम अपने कंप्यूटर में हम उसको डाटा में एंट्री कर लेंगे कि भाई इस रजिस्ट्रेशन नंबर का कार्ड इस बंदे के पास है, ये उसका शनाख्ती कार्ड है, ये इसका मोबाइल नंबर है। सही। और टाइम टू टाइम हम जो है ना हमने वो भी बनाया। अब ये अपनी जेबों में कितने कार्ड लेके आए हैं? आप जितना बोले मैं उतना बना दूंगा। सुना की गाल ये देते सब वो मुतासर है। नहीं बिल्कुल, आपके बल्कि सिंध टीवी के काफ़ी लोग को मैंने बनवा के दिया भी है। अच्छा अच्छा। लास्ट टाइम में आए थे मेरे पास कार खैर में सर, ये बड़ा अच्छा हिस्सा ले रहे हैं। देखिए मैंने एक चीज़ और भी है, अब जैसे मैं मलिर जैसे इलाके में काम करता हूँ तो आगे जो है ना मेमन गोट है, जुम्मा गोट है, आंसू गोट है, जो गोट इलाका है ना वहाँ के जो NGOs काम कर रहे हैं, क्योंकि मैं भी रोटरी क्लब का प्रेसिडेंट 3 दफ़ा रह चुका हूँ और बहुत सारे सोशल एक्टिविटीज़ है, सबसे अच्छे लैक्स है। तो उन गोट वालों को मैंने कहा कि आप जो है ना लोगों का शनाख्ती कार्ड उसी के ऊपर उसका मोबाइल नंबर लिख के ले आओ, हम गोट वालों को 250 भी नहीं सिर्फ 50 रुपये में ये कार्ड बना के दूँगा। वाह। तो और क्या, हमें भी पता है क्या मेडिकल की फैसिलिटी है हम लोगों को मिल रही है। मतलब जब शहर में नहीं है। अच्छा डॉक्टर साहब मुझे ये बताएं कि ये जज्बा क्यों आया? कोई इंसिडेंट हुआ था खानदान में, कोई वाकया हुआ था, क्या था? क्योंकि उसके बाद ही ख्याल आता है यार ये मेरे साथ हुआ है, किसी के साथ ना हो। अक्सर ये होता है। देखिए मैं थोड़ा सा बैकग्राउंड हिस्ट्री बता दूँ कि व्हेन आई वाज इन क्लास 5 तो वी वर इन ईस्ट पाकिस्तान। मैं अभी भी ईस्ट पाकिस्तान कहता हूँ, मैं बांग्लादेश नहीं कहता उसको। सही। तो वी वर इन ईस्ट पाकिस्तान, वहाँ से हम यहाँ शिफ्ट हो गए कराची। अच्छा। 2 कपड़ों में। अच्छा। वी वर अ टॉप लीडिंग बिजनेसमैन ओवर देयर। 2 कपड़ों में, 3 कपड़ों में होते हैं तो आप 2 कपड़े, एक कपड़ा वहाँ से भी कम था। महावरतन जिसको आप कहते हैं, बाकी तो आपने दिया। एक कपड़ा भी कम था। हाँ जी। तो उस वक्त जो है ना हमारे हालत अच्छे नहीं थे। सही। मैं वहाँ क्लास 5 में था, लेकिन क्योंकि कॉन्वेंट स्कूल का पढ़ा हुआ था, यहाँ मैं डायरेक्ट मैट्रिक में एडमिशन लिया। अच्छा। एंड आई टॉप्ड इन द स्कूल अल्हम्दुलिल्लाह। वाह वाह। हाँ, और उस ज़माने में मेरी वालदा बीमार पड़ गई। हमारे पास इतना नहीं था, एक 80 गज के मकान में शाह फैसल कॉलोनी में हम रहते थे। सही। और तकरीबन 12 भाई बहन सब हम जो है ना इकट्ठा रहते थे। एक मेरी सिस्टर थी, वो मैरिड थी, वो भी यहाँ थी, उनके हस्बैंड भी वहाँ स्टैंडर्ड हो गए थे। अच्छा। तो वो भी हमारे, उनकी फैमिली भी। तो वालदा बीमार हो गई तो मेरे वालिद हम और वालदा हम लोग डॉक्टर के पास गए। बड़ा अच्छा डॉक्टर, मतलब नामी था वहाँ शाह फैसल कॉलोनी का। आई डोंट वांट टू नेम इज, अल्लाह उसको जन्नत नसीब करे उनको। तो उनको जो है ना वालदा ने दिखाया और ऐसे ही आ गए थे वालिद साहब, तो शायद वॉलेट लाना भूल गए थे। तो उस ज़माने में डॉक्टर सिर्फ जो है ना 8 आना लेते थे। सही। 2 दिन की दवा उसमें शामिल हुआ करती। सही सही। तो एनीवे जो है ना वो उन्होंने जो है कंपाउंडर ने दवा बना दिया, तो पैसा कंपाउंडर ही लेता था। सही। तो कंपाउंडर ने जो है ना उसने कहा कि भाई ऐसा है कि अभी शायद 4 आने कुछ ऐसे पड़े हुए थे। मैंने कहा ये आप रखें, मैं अभी बच्चे से भिजवा देता हूँ। तो उन्होंने, कंपाउंडर ने डॉक्टर से पूछा कि भाई ये जो है ना 4 आने कम हैं इनके पास। सही सही। तो डॉक्टर ने कहा कि ऐसा करो दवा रख लो, जब वो 4 आना लेकर आएंगे तब दवा देना। ओहो अच्छा। ओहो। वो मुझे बहुत बुरी तरह हिट किया। ओह अच्छा। और उसके बाद खैर अल्लाह ने ये किया, वक्त के साथ मैं डॉक्टर बना। बेसिकली वी बिलोंग टू बिजनेसमैन फैमिली। हमारा इंपोर्ट एक्सपोर्ट क्लियरिंग फॉर्डिंग का कारोबार वहाँ भी था। फिर अल्लाह ने वक्त के साथ यहाँ भी दे दिया बहुत कुछ। तो ये तो अब की बात है, लेकिन उस दौर में जब मैं डॉक्टर बना
तो आई एम द फर्स्ट वन अपनी पूरी फैमिली में। मैं सारे पहला बिजनेसमैन हैं, आप डॉक्टर बन गए? मैं डॉक्टर फील्ड में, बाकी सब कारोबार में। सही। तो जब मेरा एडमिशन हुआ MBBS में, तो मेरे वालिद मरहूम ने मुझे बड़े प्यार से बुलाया कि अपने पास कहा, बेटा बैठो, तुमसे कुछ बात करनी है। मैंने कहा जी अब आप बताइए क्या। तुमने कहा कि तुम हमारे पूरे ख़ानदान में यू आर द फर्स्ट वन जो मेडिकल में जा रहे हो, बाकी सब कारोबारी लोग हैं, हमारा कारोबारी फैमिली है। सही सही। तो तुम मेरी 2 बातों का ख्याल रखना। जहन में पहले ही कारोबार है। हाँ हाँ। तो यहाँ डॉक्टरी में कारोबार मत करना। नहीं, उन्होंने वालिद ने 2 बातें समझाई मुझे। पहली बात वही जो मैंने शुरू में आपसे कहा था कि इस फील्ड में दीन दुनिया दोनों है। सही। तो ये वालिद साहब ने कहा कि तुम जहन में यह रख रखना। और दूसरा उन्होंने कहा कि तुम कभी भी किसी मरीज को मना नहीं करोगे। अच्छा। और ख़ास करके पैसों की वजह से। वाह वाह। तो हमने अपने रिसेप्शन को भी ये ट्रेनिंग दी हुई है। सही सही। कि जब भी कोई आए तो उसको जो है ना 50% तक डिस्काउंट रिसेप्शन में से कहा तुम लोग खुद कर लो। सही। और अगर 50% डिस्काउंट करने के बाद भी वो कह रहा है ठीक है बाद में आ जाएंगे, तो समझो उस बेचारे के पास पैसे नहीं है। सही सही। ये मेरी ट्रेनिंग है अपने रिसेप्शन वालों के लिए। सही सही। और फिर हम कहते हैं कि फिर उसको मेरे रूम में भेज दो। सही। फिर मेरी मर्जी उसको फ्री करूँ क्या करूँ या अपनी जेब से दूँ, दैट इज़ माई लुक आफ्टर। सही। तो ये सिस्टम हमने 1985 से जब से मैंने अपनी प्रैक्टिस स्टार्ट की है। अच्छा। इस वालिद की बात को मैंने पकड़ा हुआ है और उस पर ये। तो अब मैंने डेवलप जब किया तो अल्लाह ने अल्लाह का करम है, मेरा अल्ट्रासाउंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट है, मोर देन 100 स्टूडेंट्स होते हैं मेरे पास। नर्सिंग ट्रेनिंग इंस्टीट्यूट अल्लाह ने मुझे बना दिया। तो बहुत सारे ज़राए अल्लाह ताला आपके लिए पैदा कर देता ना, मेरे मशहूर में कही। फिर मेरी अपनी OPD होती है, मेरे पास लैब का सेटअप है, मेरे पास फार्मेसी है अल्हम्दुलिल्लाह। तो अल्लाह ताला हर तरफ से कुछ ना कुछ तो दे ही रहा है ना। सही सही। थोड़ा अगर इन गरीबों को तो हो जाता है, क्या जाता है, कुछ भी नहीं जाता, बहुत सारा वसी आपका हो कुछ गया भी काम। नहीं जाता। सही बात है। लेकिन उसके दिल से जो दुआ निकलती है उसका कोई मोल नहीं है। उसका यही कोई सोच, मोल नहीं यही है। सोच बड़ी अच्छी है ना कि भाई कुछ हम लेके नहीं सबको जाना, ये वैसे सोचना ही चाहिए सब कुछ यहाँ छोड़ के जाना है। हम सबको ये नाम, ये शोहरत, ये पैसा, ये हकीकत है, सब कुछ ये छोड़ के जाना है। लेके कौन जाएगा? सही बात है। तो लेकिन जो लेके हम जाएंगे ये दुआएं लेके जाएंगे। हाँ सही बात है। तो बात ये होती है आपके मामलात अल्लाह ताला खुद सही कर देता है। सही बात है। मैंने कहा ना कि ये करते हुए हम रेंटल जगह पे थे, काला बोर्ड पे, लेकिन इन गरीबों के दबाव से हमने मुख्तलिफ हॉस्पिटल में अपना सेटअप किया हुआ था। हर हॉस्पिटल वालों से, मैं नाम किसी का भी नहीं लूँगा, वहाँ 3-4 हॉस्पिटल जहाँ मैं बैठता था, ये आपकी जो है वो उनका लड़ाई हुआ नहीं, झगड़ा हुआ, उन्होंने कहा कि नहीं जी आप, क्योंकि हम मरीजों के साथ बड़ी दिलचस्प गुफ्तगू कर रहे हैं आप, और बड़ी मतलब नहीं। तो उसके बाद जर्नी जो है आपकी वो बड़ी तकलीफ है। इन गरीबों की दुआ की वजह से आज अल्लाह ताला ने अपनी जगह खरीद करके उस काला बोर्ड में बैठा दिया, जिसको आज से जो है ना 14 साल पहले मैंने 7 लाख में दिया था, अभी मुझे 3 करोड़ मिल रहा है उसी जगह का। सही। तो ये क्या है? अल्लाह की तरफ से नहीं है तो क्या है? इन गरीबों की दुआ नहीं है तो क्या है? सही सही। सोच होनी चाहिए हमारे अंदर। सर ये गुलूकार बैठे हुए हैं सर, ये किसी गरीब की बददुआ न लग जाए। नहीं, बददुआ किसी की नहीं लेनी। ये कहेंगे मेरा टाइम किल कर रहे हैं डॉक्टर साहब। जी सही राशिद, हम भी इंजॉय कर रहे हैं इनके, माशाल्लाह अल्लाह ने बड़ा अच्छा गला दिया आपको। दुनिया सुनने सा भरल आ वफा कोई तकरे, दुनिया सुनने सा भरल आ वफा को जीत करे, मरीज दिल जो आया माँ, मरीज दिल जो आया माँ, दवा को जीत करे, दुनिया सुनने सा भरल आ वफा को जीत करे, दुनिया सुनने सा भरल आ वफा को जीत करे। ॾिसा तो जोड़ियूं जोड़ा गॾु ऐं तनहा आया मां, ॾिसा तो जोड़ियूं जोड़ा गॾु ऐं तनहा आया मां, ॾिसा तो जोड़ियूं जोड़ा गॾु ऐं तनहा आया मां, मूंखे बि मौला पीरी ॾे,
मुखे भी मौला पीरी दे दुआ कोई त करे मरीज दिल जो आया मां मरीज दिल जो आया मां दवा कोई त करे दुनिया सोनने सा भरल या वफा कोई त करे दुनिया सोनने सा भरल या वफा कोई त करे सबको खुश थी खिले तो दुखन में आए मुझे दिल सबको खुश थी खिले तो दुखन में आए मुझे दिल सबको खुश थी खिले तो दुखन में आए मुझे दिल मुखे भी मौला पीरी दे मुखे भी मौला पीरी दे दुआ कोई त करे मरीज दिल जो आया मां मरीज दिल जो आया मां दवा कोई त करे दुनिया सोनने सा भरल या वफा कोई त करे दुनिया सोनने सा भरल या वफा कोई त करे जवे फिरे भी एहसान सुनन ता जान भी घोरी जवे फिरे भी एहसान सुनन ता जान भी घोरी जवे फिरे भी एहसान सुनन ता जान भी घोरी जमाली दे भी पंजी को जमाली दे भी पंजी को जान फिदा त करे मरीज दिल जो आया मां मरीज दिल जो आया मां दवा कोई त करे दुनिया सुनने सा भरल या वफा कोई त करे दुनिया सुनने सा भरल या वफा कोई त करे वाह साईं वाह 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 साईं जेको आहे सो कलाम में जेको फ़नकार आहे उहो डॉक्टर जे साम्हूं माना ॿाॾाए रहियो आहे त मां बि दिल जो मरीज़ आहियां दवा कोई त करे सर ये भी दिल के मरीज़ हैं दवा की ज़रूरत है इनको भी कार्ड दे दें आप साईं माना 250 जो कार्ड आहे सॼी ज़िंदगी फिरी अथई वाह दिल जा मर्ज़ अथई कुर्तो ख़राबु आहे शुगर आहे ब्लड प्रेशर सभु का मसइला माशाअल्लाह मां त ठीकु आहे पर मुंहिंजो पुटड़ो आहे जेको उहो बीमार आहे उहो ऑपरेशन बि कराई आहे पर इहो ब्रेक खां पोइ तुंहिंजो इहो दर्द ॿुधूं था हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थियो आहे ॻाल्हि एॾी वॾी थी वई आहे ॿुधंदासीं ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहिजो सलाम संत मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन सलाम सुन में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था असांजो फ़नकार साथी आहे लाशारी साहिबु रहमतुल्लाह लाशारी पोइ उनजो बि हिकिड़ो दर्द आहे उहो बि डॉक्टर साहिब जे साम्हूं बयानु कंदो छो त मूं वाइदो कयो बल्कि ॻाल्हि कई त सम्झो वाइदो ई थियो त ब्रेक तां वापसि अची करे पोइ ॻाल्हि ॿुधंदासीं लेकिन इहा ॻाल्हि न ॿुधंदासीं त पोइ मज़ो न ईंदो ऐं तव्हां शायदि इहो सम्झंदा हुजो त मां इहो दर्द जो जेको किसो आहे उहो कटे छॾियो ईअं न आहे ब्रेक जो वक़्तु हुयो ॻाल्हि हाणे ॿुधंदासीं जी साईं साईं मां नंढड़ी तबीयत सही ना है उनके पथरी है नहीं डॉक्टर साहब वो तो ओडे उड़ायो डॉक्टर साहब उसको पथरी है ठीक है ऑपरेशन भी उसका हो गया है वो जिस पासे से हुआ है ना वो टांग से अब लंगड़ा हो गया है ओह
अच्छा। अब ये देखना पड़ेगा, उसका एमआरआई कराया था आपने? जी, एक एमआरआई होता है ना, जो एक्सरे होता है स्पेशल, सारा वो कराया था हमने। आप किसी वक्त भी आप बच्चे को लेके उसकी रिपोर्टों के साथ आ जाना मेरे पास, जी, तो इंशाल्लाह मैं उसको देख लूँगा जो भी है। पहले वो उसके दौड़ता हिसाब था से- भी सही, ऑपरेशन कराया उसी के बाद वो नहीं, वो टांग से कोई- मना कोई- ऐसे उठाता है टांग। नहीं, अच्छा ये जो हाँ, अच्छा ये जो ऑपरेशन खराब थी त जग मना मंडाए तो हाणे घुमे भी नथो एतिरो। ओहो, अच्छा। ये ऑपरेशन जो कराया था, अच्छा, ये ऑपरेशन जो कराया था पूरा बेहोश करा के किया था या नीचे से हाँ, खून हाँ। करके किया था? बेहोश थी वो, पूरा बेहोश करके हाँ, किया सारा रात वो बेहोश था। ये फिर जो है ना एनेस्थीसिया वालों का कोई प्रॉब्लम होगा जो। अच्छा। डॉक्टर साहब, पथरी के इलाज में जो है वो माजूर बन गया बंदा, ये समझ में नहीं, बात वो जो है ना, ये आपको पक्की बात है, बच्चे को पूरा बेहोश करके ऑपरेशन किया जी, था। जी, हाँ, सारी बाद रात औकात वो बेहोश स्पाइनल एनेस्थीसिया भी देते हैं ना, अच्छा। तो रीढ़ की हड्डी में वो इंजेक्शन करते हैं, हाँ। तो उसमें बाद औकात ऐसा होता है कि शाइटिक नर्व होता है जो नीचे सप्लाई करती है, वो उसमें अगर पिन लग जाए हो जाए तो वो ख़राब हो करके तो निचला हिस्सा सुन्न हो जाता है। तो उसको देखना पड़ेगा, उसको एमआरआई कराना पड़ेगा। ये जहाँ ऑपरेशन कराया आपने उधर उससे बात करो जा करके, कि ऐसा क्यों हुआ, आपको समझाए हो? वो बोल रहा है सही हो जाएगा, सही नहीं हो कितना रहा। अर्सा ख़बर हुआ हाणे इहो ऑपरेशन? थी वियो कमु, इहो जेको थियो आहे न, इहो थी वियो। हाणे इहो डॉक्टर जो केस न त हिन जो केस अथई, वकील जो। इहो हिन सां रुजू कर त इहो छो थियो आहे ईअं? कॾहिं ऑपरेशन कॾहिं थियो? पथरीअ जो कमु आहे, पथरीअ में उहो माज़ूर थी वियो आहे। 6 महीना थी आहिनि। डॉक्टर माना सही इलाज न कयो, हुनजो प्रॉपर को मसइलो थियो आहे को। हा, मसइलो थियो। वला की का या रग उनजी वेही का वई आहे। रग कटिजी वई आहे या उनखे सही तरीक़े सां जेको आहे न न ॾिनो आहे, नशो हाँ, आहे। यही हुआ है, यही होता है। अरे पथरी होता है। की प्रॉब्लम में मजूर बन गया नहीं, कोई तो लेकिन बड़ा पहिरियों प्रॉब्लम जेको है। घुमे पियो माना हाणे घुमे नथो, सफ़ा तकलीफ़ अथसि। पोइ हाणे कहिड़े टाइम आज़ार बि पवंदो त उहो पासो उहो सुजी वियो त जातो माना ऑपरेशन तव्हां वरी हॉस्पिटल वठी विया, उन्हनि तव्हांखे छा चयो? उनखे खणी वियासीं, उनजो सही थी वेंदो, दवायूं लिखी ॾिनई त बि सही नथो थिए। उनखे जो लिखी ॾियो असांखे सही थी वेंदो। कितना अरसा हुआ ये ऑपरेशन कराए हुए? 6 महीने हो गए। 6 महीने। अभी तो नया केस है, आप उनको जाके बात करो उनको, भाई ऐसा क्यों हुआ। उनके वहाँ न्यूरोलॉजिस्ट होगा या न्यूरो सर्जन होगा, वो दिखाएंगे उसको, क्यों नहीं दिखाएंगे आपको? प्राइवेट हॉस्पिटल आहे या प्राइवेट है? गवर्नमेंट? हाँ, प्राइवेट आहे। हाँ, बस प्राइवेट हॉस्पिटल फीस बि तव्हां वरिती हूंदी, जी हर शइ थी। फीस तो थींदी न, ये ज़ाहिरी ॻाल्हि आहे। पोइ सो बहरहाल छा थो करे सघिजे, असां वटि इहो वॾो अन्याय आहे त कॾहिं कॾहिं ईअं बि थी वेंदो आहे जो डॉक्टर पंहिंजी माना पंहिंजी बेध्यानी में, मूं तो 4 ॾींहं पहिरियां हिकिड़ी डॉक्टर साहब मैंने एक क्लिप देखी थी सोशल मीडिया पे, ऑपरेशन थिएटर में डॉक्टर लड़ रहे हैं खुद में आपस में। होता है। हाँ, ऑपरेशन थिएटर में एक दूसरे से गालम गलोच कर रहे हैं, तू ऐसा है, वो मरीज वो बेहोश पड़ा हुआ है, उसके पास ध्यान ही नहीं है, पता नहीं क्या कर रहे हैं, पता नहीं क्या हो रहा है। बहुत कुछ हो रहा है। वो अपने टेक्नीशियन के साथ वो लड़ रहे हैं डॉक्टर। मैं कहता हूँ ना कि जो करप्शन जो है ना, हाँ, सबसे ज़्यादा मेडिकल में है। अच्छा। बाकी तो जहाँ है। बीच में ऐसे केसेस भी थे ना कि भाई कैंची रह गई डिलीवरी में अंदर, बहुत कुछ है। कभी ये हो गया, कभी कोई इंस्ट्रूमेंट चीज़ कोई ना कोई इंस्ट्रूमेंट रह जाते थे मैं आपको एक बेध्यानी चीज़ में। हाँ? मैं अभी मैं डिस्क्लोज अभी लास्ट मंथ 5 दिसंबर को सही। मेरे बड़े भाई की डेथ हो गई। ओहो। उन्होंने क्लिफ्टन पे एक हॉस्पिटल है, मैं अभी नाम नहीं बताऊंगा उसका, मैं उसके लिए एक्शन ले रहा हूँ। अच्छा। उस हॉस्पिटल में उनका 6 घंटे का ऑपरेशन किया, ठीक है, एक बंगले में अंदर ऑपरेशन थिएटर बनाया हुआ, बंगले के अंदर अच्छा। 6 घंटे का ऑपरेशन किया। और उसके बाद रात को उनकी तबीयत बिगड़ी, ना वहाँ कोई आईसीयू था, ना रात को कोई डॉक्टर था वहाँ, ना कोई मेडिकल वो स्टाफ था, ना कोई क्या कहते हैं पल्स ऑक्सीमीटर था, कुछ भी नहीं था। तो आप तो डॉक्टर थे, मशवरा भाई को कोई अच्छा दे नहीं, वो तो जिस डॉक्टर ने किया था, जिस डॉक्टर ने सर्जरी की थी, इत्तेफाक से भाई का जो छोटा बेटा, उसका जिगरी दोस्त की मदर थी, शी इज़ FRCS, लेकिन उन्होंने 2 साल पहले भी कहा था वो लाइपोसेक्शन जो थोड़े से फैटी थे वो चर्बी के लिए करवाया था उन्होंने। मैंने कहा नहीं कुछ नहीं होता है, हालांकि 2 साल पहले भी मैंने मना कर दिया था, लेकिन अब पता नहीं क्या हुआ कि 1 हफ्ते के अंदर गए, मैं साथ गया, लेकिन आई वॉज पूछा नहीं हो जाएगा, हम तो यहाँ करते रहते हैं। अच्छा, ये असली सूरत हाल मद्देनजर रखी करे आप मीडिया के थ्रू भी आप लोग ये करें, सही, ठीक है ना। वो एक हॉस्पिटल है फोरम के बैक साइड पे, वहाँ पर जो है ना ये हो रहा है। मैं हाणे ॻाल्हि वरी आहे त डॉक्टरनि सां बि अहिड़ी हालत आहे, पोइ हिन ग़रीब मासूम खे कहिड़ो करिणो? ॾिसो डॉक्टर पाण बि माना वठिजी वियो आहे, ऐं भाउ सां वरी तादी थी आहे, उनजी डेथ बि थी वई आहे, मसइला वधी विया आहिनि। उन करे वरी अॼुकल्ह ॿाहिराड़ी आहे माण्हू घणे भाङे वरी कॾहिं कॾहिं वरी ॻाल्हि अहिड़ी कंदा आहिनि जो उन वक़्तु सम्झ में न ईंदी आहे, पर हाणे हीअ ॻाल्हि ॿुधी करे सम्झ में बि अचे थी। के चवंदा आहिनि हरूभरू थोरे थोरे अर्ज़े डॉक्टर ॾे वञो ई न, इहे वॾा तजुर्बा तव्हां ते ई था कनि। अॻे माना जल्दी में डॉक्टर ॾे माण्हू न ईंदा, हाणे थोरी थकी ॻाल्हि ते डॉक्टर ॾे वञनि था, त पोइ डॉक्टर बि तजुर्बेकार डॉक्टर आहे न।
वो तजुर्बा नहीं है, लेकिन तजुर्बा करने वाले देखिए डॉक्टर ना, हैं। आपको अगर ऑपरेशन इतना लंबा ऑपरेशन करना, 6 घंटे का ऑपरेशन, बेहोश रखना मामूली बात नहीं है। लेकिन आप आईसीयू तो रखो अपने पास, सही आप जो है ना रात को स्टाफ तो रखो, डॉक्टर तो रखो, आरएमओ रात का, सही कुछ नहीं है। वो जो है ना जो 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 मॉनिटर होता है, कार्डियक मॉनिटर, वो तक नहीं लगाया हुआ था। सही सही। तो बड़े मसाले हैं डॉक्टर साहब, है क्या ना, करें? हुआ ना, ये तो अभी तो हम भुगते हुए हैं ये। उनके खिलाफ सर एक्शन लेना चाहिए। नहीं, उनकी मैं आपसे भी मैं मशवरा करूंगा। हाँ। मैं एक जो है ना पिटिशन दाखिल कर, बल्कि भाई के जो दोस्त कराची पाकिस्तान से करनी बाहर चाहिए है, सर, वो बिल्कुल लोग भी करनी चाहिए। मैं पाण में ठही वञो, पिटीशन नहीं, करो था डॉक्टरी बाक्टरी दवा नहीं, मतलब ये बिनी कि आगम थींदा। मैं, आपने फील किया होगा, मैं पिछले 2 प्रोग्राम में मैं आया था उसमें, और अब मैं वो जो है ना चार्जेबल नहीं है। मैं बड़ी मुश्किल से अपने आप को संभाल रहा हूँ। बड़े भाई थे, सही सही। जब मेरा मेडिकल में एडमिशन हुआ तो उसके 1 महीने बाद वालिद की डेथ हो गई। तो बाप की तरह ये भाई था मेरा। चलते फिरते, यानी सुबह फजर की नमाज भी जमात से पढ़ के आए जब ऑपरेशन के लिए जा रहे अल्लाह थे। मगफिरत फरमाए, लेकिन बहुत ही आमीन। दुख है इस बात का भी। तो जब एक चले जी माहौल सोगवार बन गए, अल्लाह रहम थोड़ा सा करे, चेंज बस कर सब लेते लोग माहौल। दुआ साईं करें। तव्हां वकील न हुजो आहे त पोइ छा हुजो आहे, जेकॾहिं तव्हांखे अल्लाह ॿ टे ऑप्शन ॾियूं त पोइ उहे ॿुधाईंदो। हाँ सर, बिल्कुलु बिल्कुल छा हुजो आहे, माना तव्हांजे मॉनिटरी मां लॻे थो त माना उन हिसाब सां तव्हांखे ॿुधायूं त माना छा अदाकार हुजो आहे, बॉक्सर हुजो आहे, मल पहलवान हुजो आहे। मां मोस्टली जेका अञा बि आहे मुंहिंजो शौक़ु त अदाकारी जी साइड आहे। अदाकारी ताईं, वाह वाह। अदाकारी कंहिंजी वणंदी आहे तव्हांखे? अदाकारी माना ॾिसंदा आहियो माण्हुनि जी? हाँ बिल्कुल बिल्कुल। कहिड़ो अदाकार सिंधीअ में वणंदो आहे? सिंधी जा पंहिंजा अदाकार जाम, हिकु त तव्हां पहिरियों त तव्हां आहियो टॉप मां लिस्ट त ते, अदाकार आहियां ई न। पर तव्हां अदाकार बि आहियो साईं। इहा मूंखे अॼु ख़बर पई यार, मां तव्हां ख़बर न अदाकार हुयो। बि आहियो, ॿियनि जे लाइ बि अदाकार आहियो। अच्छा ॿियो? वधो साईं, पंहिंजे पाकिस्तान में त काफ़ी न, हुमायूं सईद साहब आहे। अच्छा, हाँ, उन खां इंस्पायर आहियो माना? इंस्पायर आहियूं। सही सही। तव्हां माना उर्दू साइड खे घणो माना फोकस कयो, ओॾे वञणु चाहियो था? हाँ बिल्कुलु। सही। न उर्दू साइड या सिंधी साइड जेके पंहिंजा सुठा सुठा अदाकार आहिनि, सभिनी खे लाइक कयूं था, पर जंहिंखे वधीक जंहिंजी अदाकारी वणे थी सही। त उनखे ॾिसूं था। कंहिं छोकिरीअ सां गॾु अदाकारी माना जेकॾहिं तव्हांखे मिले त माना आइडियल केरु आहे त हिन सां गॾु मां अचां यार? वाह वाह। आइडियल सर मायरा ख़ान। अच्छा, डायरेक्ट माना वॾो जंप था हणो? जंपी वॾो हलणु खपे न। डायरेक्ट मायरा ख़ान। सिंधी अदाकारनि में भला जेकॾहिं कंहिं सां कमु करण जो मौक़ो मिले, छोकिरी माना जेका ऑप्शन तव्हांखे ॾियूं था, ऑप्शन मां ज़फ़र जिस्कानी पाण ॾींदो। हा, शैला गुल। शैला गुल साईं, ऑप्शन खां बग़ैर ई साईं पहिरियों ई नालो अची वियो। सही साईं। असुल में शायदि तव्हांखे थोरो फ़र्क़ु महसूसु करिणो पवंदो पहिरियां, जीअं तव्हां मूंखे चयो न अदाकार आहियो तव्हां, हाणे शैला गुल सिंगर आहे, तव्हांखे मां अदाकारी ॻाल्हि कई। सर अॼुकल्ह अदाकारी बि तव्हां बि कयो था न? हा, कयो था तव्हां। तव्हां पहिरियां उन्हनि खे ॾिसो त उन फील कहिड़ी आहे। तव्हांखे सिंगिंग जो शौक़ु आहे त पोइ शैला गुल सां तव्हां ड्यूट करे सघो था। अदाकारी न कंदी आहे उहा? ड्रामनि में मुंहिंजे ख़्याल में हिकु ॿ ड्रामा वरी आहिनि। तव्हां इहे ख्वाबनि में ॾिठो आहे लॻे थो। इहे ख़्याली ड्रामा हूंदा आहिनि। वाह वाह। ज़ाती ज़िंदगी में छा कंदा आहियो ॿियो, माना ईअं वकालत खां सवाइ? हाल अहिवाल? हाल अहिवाल दोस्तनि सां कचहरियूं, हा, वांदकाई आहे सफ़ा माना? वांदकाई जे हूंदी आहे या स्टडी आहे दोस्तनि सां गॾु। सही। ऐं बाक़ी ट्रैवलिंग करणु पसंदि आहे, सही। ट्रैवल कंदो रहंदो आहियां। ट्रेवलिंग में माना कहिड़ी गाॾी वणंदी आहे? माना कई माण्हू अहिड़ा आहिनि जेके चवंदा आहिनि बाबा वॾी गाॾी ते न वियूं, की नंढी गाॾी ते वियूं। ट्रेवलिंग में गाॾी कहिड़ी पसंदि आहे तव्हांखे? लॉन्ग चिंगी, रक्शो, साइकिल, छा ते माना घणो चवंदा आहियो? बाइक ते वधीक सुठो लॻंदो आहे। छा ते? बाइक मोटरसाइकिल ते वधीक सुठो लॻे थो। सही। बाक़ी जेको लॉन्ग रूट ते वञो तव्हांखे सुठी मोटरसाइकिल ते माना तव्हांखे जेके चऊं त हितां लाड़काणे वञो बग़ैर सूटर जे, इम्पॉसिबल, हू नथा वञी सघूं। गाॾी ते वेंदासीं, कार ते। साईं साईं नूरियाबाद ताईं वेंदो भला? न ॾुखियो आहे, वधंदो 3-4 किलोमीटर ताईं, वधीक न 5 किलोमीटर ताईं। सही। माना हुन खां पोइ कंहिं न कंहिं ट्रक वारे खे हथु ॾींदो, मोटरसाइकिल में रखाईंदो, पाण वरी ट्रक सां गॾु वेहंदो, ईअं थींदो? बिल्कुलु बिल्कुलु। सही सही सही। माना बाइक तव्हांजी पसंदि आहे सवारी आहे? हा। सही। खाइण पीअण में छा पसंदि कंदा आहियो? खाइण पीअण में सर नॉर्मल। घणो छा खाईंदा आहियो? घणो सर मतिलबु आहे त सब्ज़ी खाइणु वधीक पसंदि कंदा आहियूं। अच्छा। हा, कॾहिं कॾहिं तव्हांजी बिरयानी। मॉनिटरी मां ऐं तव्हांजी सिहत मां अंदाज़ो रहियो त मानियूं घणियूं खाईंदा आहियो? मानियूं सर मां नॉर्मल खाईंदो आहियां, 1.5 खां 2 मानियूं बसि। 1.5 मानी जहिड़ा लॻो त रसा? एक्चुअली इहो बचपन खां अगरि जेका परवरिश थियल आहे वॾनि जी न, हा। त घर में माना मखण गिहु, सिंधी गिहु इहे खाइणु शुरू खां वठी करे आहे। 1.5 मानी? अञा मटन वग़ैरह त इहे गोश्त वग़ैरह इहे शयूं थोरी घटि, वेजिटेरियन वधीक खाईंदा आहियूं। 1.5 मानी माना घणे टाइम खां पोइ माना खाईंदा आहियो? सुबुह जो कॾहिं कॾहिं नाश्तो कंदो 3 वेला? न 2 वेला। 1.5 मानी 2 वेला, टोटल 3 मानियुनि वारा आहियो तव्हां? हा। वाह वाह। बाक़ी राज़ इहो आहे जेको इहो सिहतमंद लॻूं था, सही। उनजो राज़ इहो आहे त पाण खे ख़ुशि रखंदा आहियूं। अच्छा। हा, जिथे बि वेंदा आहियूं मतिलबु नेगेटिव थिंकिंग न हूंदी आहे, कॾहिं बि कंहिं दोस्त लाइ वेंदा आहियूं त पॉज़िटिव ई रहंदा आहियूं। सही। माशाल्लाह।
शादी थियल आहे तव्हांजी? शादी थियल आहे मुंहिंजी। ॿार घणा अथव? ॿार मूंखे नंढड़ो हिकिड़ो आहे। इने आख़िरी असां ब्रेक हूंदो थोरो मस्ती मज़ाक कयूं। हा हा बिल्कुलु बिल्कुलु। इन करे असां कचहरी कंदा आहियूं। तव्हां निड़ ते पघर बि अची वियो आहे। एसी भले थी पघर छो आयो आहे? पघर साईं खे बि अचे थो पर मूंखे साईं खे बि आयो आहे फील थिए थो अलाए छो कंहिं महिल माना गर्मी थी फील थिए। अच्छा हा कोट में माना गर्मी आहे लॻे थो। वाह वाह। कोट उअं ई गरम हूंदो आहे साईं। वाह वाह। ॿार घणा ॿुधायो अथई? हिकिड़ो नंढो आहे साईं। हिकिड़ो नंढो। शादी माना हाणे ताज़ी कई अथव? न 2011 में थी आहे मुंहिंजी। 2011 में कई अथव? वॾो वॾो सुठो आहे शादीअ खे। हा वाह वाह। 2011 में थी आहे। हिकिड़ो नंढड़ो आहे मूंखे। ॿियो मूंसां हिकिड़ी ट्रेजेडी इहा थी वई त मुंहिंजी मिसिस खे लिवर जो मसइलो थी वियो। ओह अच्छा। पोइ डॉक्टर मैं गया हुआ था वहाँ इंडिया ना, वहाँ से लिवर ट्रांसप्लांट करवाया। अच्छा लिवर ट्रांसप्लांट। अच्छा हाँ अपोलो मैक्स हॉस्पिटल डॉक्टर सुभाष गुप्ता से। अच्छा उहो सर मां हुतां करायो उन खां पोइ बसि नंढड़ो हिकिड़ो आहे। अच्छा डॉक्टर साहब चयो त ॿी औलाद तव्हांखे थी सघे थी पर उहो कॉम्प्लिकेशंस वधीक आहिनि। अच्छा पोइ हिनजे करे बसि। सही सही। उहो शादी खां पोइ लिवर प्रॉब्लम थियो या पहिरियों? शादी खां पोइ थियो। अच्छा हा उहो हिकिड़ी बीमारी बीमारी करे तव्हांखे चयो तोसां शादी करण खां पोइ मां बीमारनि खे मुंहुं ॾिनो आहे। हा उहो त हाणे दाई मज़ाक मस्ती में चवंदा आहियूं हिक ॿिए खे। अॻे मां सही हूंदी हुअमि। हा हुन में हिकिड़ी बीमारी आहे पंहिंजो चाइल्ड बर्ड सिंड्रोम के नाम से कोई है वो तहकीक कोई बढ़ जाता है उसमें कोई ऐसा होता है। सही। वो मतलब इहो त लखनि में हज़ारनि में हिकिड़ी कंहिं औरत खे थींदो आहे। अच्छा अदरवाइज़ न थींदी आहे ईअं। सही सही। मां जिगर वधी वेंदो आहे। पानी ठहे थो या ईअं कुझु डॉक्टर पेट में ॿुधाए? पानी भर जाता है, जिगर सुकड़ जाता है। अच्छा इसको सिरोटिक लिवर कहते हैं। अच्छा डॉक्टर साहब आख़िर में मस्ती मज़ाक पंहिंजी जगह ते आहे पर कम जी ॻाल्हि हिकिड़ी कंदा हलूं। जिगर को किस तरह से मतलब वो सेहतमंद किस तरह से रखें? देखिए, क्या कोई खुराक बता दें क्या करना चाहिए? देखिए हमें जो है ना कोलेस्ट्रॉल वाली चीज़ों का अवॉइड करना चाहिए। अच्छा। मिर्च मसाले को अवॉइड करना चाहिए और ख़ास करके जो डब्बे में पीसे हुए मिर्च होते हैं ना। अच्छा अच्छा। धनिया हल्दी मिर्च आजकल तो यही रिवाज है, वो बड़ी पैकिंग वाले पैकेट वाले आ गए। मैं अपने तमाम चूँकि मेरी जो फील्ड है जिगर गुर्दा मैदा। अच्छा। तो मैदे के तो आप समझे कि आधा से ज़्यादा कराची इन्वॉल्व है मैदे के प्रॉब्लम में। तो मैं सबको चली यही रहा है ना मजबूरी नहीं। देखिए बात ये वो अवॉइड करें ना थोड़ा सा अपनी घर की औरतों को थोड़ा सा कहें थोड़ी मेहनत ज़्यादा कर लो भाई। जितने भी गरम मसाले उसको आप कूट के उससे बना लो। सही। सारा मज़ा तो आपको वही देगा ना। सही सही। लेकिन प्योर चीज़ होगी ना। आप धनिया जो प्योर कूट के डाल रहे हो मसालन में या मिर्च जो कूट के डाल रहे हो वो तो प्योर है ना। आपको जो डब्बा में आ रहा है यू डोंट नो कि डब्बा के अंदर है क्या। सही। और आपने देखा होगा बहुत सारे प्रोग्राम आप टीवी वाले करते हैं छापे मार रहे हैं पता चला लाल ईंट पीस करके लगा रहे हैं मिर्च के साथ। सही सही। तो ये क्या है? वो तो बड़ी अडल्ट्रेशन है ना। अडल्ट्रेशन कभी-कभी एक वो है। दूसरा जो मैंने 2-4 दिन पहले एक वीडियो देखी थी स्ट्रॉबेरी को भाई कलर कर रहे थे गाढ़ा कलर कर रहे थे। ये तो जहर है। हरी स्ट्रॉबेरी को मैंने अभी क्या बताया था फूड कलर कर रहे थे वो डिब्बे वाला कलर कर रहे थे। फूड कलर टॉक्सिन है ना जहर है वो हमारा लिवर करता है लेकिन लिवर की भी एक लिमिट है ना। सही बात। उस लिमिट तक तो करेगा जब उससे ज़्यादा होगा तो नहीं करेगा। चलिए डॉक्टर साहब बहुत फिर वो लोग जो अल्कोहलिक हैं सही सही उनका लिवर बड़ी जल्दी डैमेज हो जाता है। जो लोग कम एज में डायबिटिक हो जाते हैं कंट्रोल नहीं करते उनका लिवर डैमेज हो जाता है। चलिए इस पे मजीद कभी इनका कोलेस्ट्रॉल लेवल करेंगे डॉक्टर साहब। वक्त खत्म हुआ चाहता है। बहुत शुक्रिया। बहुत अच्छा लगता है आपके साथ मुलाकात करके बातें करके। वकील साहब तव्हांजी वॾी महिरबानी सर ऐं उम्मीद कयूं था त वरी कचहरी कंदासीं इंशाअल्लाह। ऐं गॾो गॾु लगारी साहब तव्हांजी महिरबानी। वॾी लाशारी साहब लख थोरा तव्हांजा। तव्हां असांजे प्रोग्राम में आयो कलाम ॻायो तव्हांजे फर्ज़नि जे लाइ दिली दुआ आहे अल्लाह पाक उन्हनि खे सिहत ॾे। आख़िर में उस्ताद बादल राई खां कलाम ॿुधंदासीं। बादल साईं तव्हां हिकिड़ो सुठो कलाम असांखे ॿुधायो त असां वाइंड अप तरफ़ वधूं। ऐं मोहम्मद अली साईं महिरबानी तव्हांजी जिन जेको प्रोग्राम ॾिठो पए जीअं लतीफ़ जीअं मिठी ॿोली सुभाणे वरी गॾु अल्लाह भाई। बाद मुद्दत उसे देखा लोगों वो जरा भी नहीं बदला लोगों। रात वो दर्द मेरे दिल में उठा सुबह तक चैन न आया लोगों। अजनबी बन के जो गुजरा है अभी अजनबी बन के जो गुजरा है अभी था किसी वक्त में अपना लोगों। क्या पूछते हो मुझसे
क्या मेरी जिंदगी है। क्या पूछते हो मुझसे क्या मेरी जिंदगी है। उनसे बिछड़ के जैसे बेकैफ हर खुशी है। क्या पूछते हो मुझसे क्या मेरी जिंदगी है। हर दर्द को छुपा लो, गम को दवा बना लो। हर दर्द को छुपा लो, गम को दवा बना लो। शिकवा न कर किसी से, चुप रहना बंदगी है। शिकवा न कर किसी से, चुप रहना बंदगी है। उनसे बिछड़ी के जैसे बेकैफ हर खुशी है। क्या पूछते हो मुझसे क्या मेरी जिंदगी है। ठुकरा के जा रहे हो, यूं मुँह भी मोड़ते हो। ठुकरा के जा रहे हो, यूं मुँह भी मोड़ते हो। तुम दिल को तोड़ते हो, ये कैसी दिल लगी है। तुम दिल को तोड़ते हो, ये कैसी दिल लगी है। ये शहर में चरागा तुमको जो दिख रहा है। दिल मेरा यूं जला के हर समत रोशनी है। दिल मेरा यूं जला के हर समत रोशनी है। उनसे बिछड़ के जैसे बेकैफ हर खुशी है। क्या पूछते हो मुझसे क्या मेरी जिंदगी है। साहब आखिरी शेर। इतना सा है तारुफ मेरा चमन से लोगो। इतना सा है तारुफ मेरा चमन से लोगो। शबनम है नाम मेरा, फूलों से दोस्ती है। शबनम है नाम मेरा, फूलों से दोस्ती है। उनसे बिछड़ के जैसे बेकैफ हर खुशी है। क्या पूछते हो मुझसे क्या मेरी जिंदगी है। क्या मेरी जिंदगी है।
मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।